अस्सलाम वालेकुम एंड जी गुड मॉर्निंग मुझे तमाम व्यूअर्स कीअं हो, ख़ैरियत सां आहियो, ख़ुशि आहियो, ज़िंदगियूं कीअं आहिनि, कीअं गुज़री रही आहे ज़िंदगी, कीअं आहे तयारी अॻियां रमज़ान जी। भी रमज़ान अचण वारो आहे ऐं कुझु ई वक़्तु रहिजी वियो आहे रमज़ान ऐं असांजी मुलाक़ात में। असां रमज़ान ईअं चवंदा आहियूं, हिकु जॻह ते मूं पढ़ियो त रमज़ान खे रमज़ान शरीफ़ चई ऐं पोइ सॾियो वञे, बट आई गेस असां हिकु नॉर्मल हिकु प्रैक्टिस आहे त असां महीने जो नालो ईअं वठंदा आहियूं ऐं शायदि खोड़ सारियुनि जॻहुनि ते खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि जिन खे थोरो सो अगरि असां कंहिं बि कॉम्प्लिकेटेड दायरे में विझंदा आहियूं त असांखे वज़ीद कॉम्प्लिकेटेड लॻंदी आहे। ख़ैर जी, सो ही महीनो अचण वारो आहे, उन जूं छा तयारियूं आहिनि, छा तयारियूं न आहिनि, छा कयो आहे, छा न कयो आहे, बिकॉज़ आई एम श्योर ही वो हफ़्तो आहे जंहिं हफ़्ते में स्टार्टिंग फ्रॉम द फर्स्ट डे काफ़िनि माण्हुनि रमज़ान जी शॉपिंग करण बि स्टार्ट करे छॾी हूंदी, ग्रॉसरी करण बि स्टार्ट करे छॾी हूंदी, तमामु जेका मसरूफ़ियात आहे उहा उन तरफ़ हली वई हूंदी। अच्छा, इन तरफ़ त असां ज़रूरु वेंदा आहियूं त जी रमज़ान में असांखे बेसण घर में हुजणु खपनि, चणा हुजणु खपनि, कैचअप्स हुजणु खपनि, इहे सभु तयारी असां करणु ॾाढो बख़ूबी सां सुञाणींदा आहियूं। पर जंहिं शइ जी असल में तयारी करणु खपे असां उन शइ जे बारे में सोचींदा न आहियूं। असां बिल्कुलु इस्लामिक पॉइंट ऑफ व्यू न पिया वञूं, उन जे लाइ असांजा इस्लामिक जेके ट्रांसमिशन्स आहिनि उहे इंशाअल्लाह ज़रूरु थींदियूं रमज़ान में। बट हिकु ॿी तयारी जेका तव्हांखे पंहिंजे पाण खे, पंहिंजी फिज़ीक खे तयारु करण वारी जेका तयारी आहे, पंहिंजे वेलनेस जे बारे में सोचण जी जेका तयारी आहे, उहा असां किथे करणु विसरी वेंदा आहियूं। असां हमेशह रमज़ान जी तयारियुनि में असां सिर्फ़ु उहे शयूं जेके असांजे क़रीब आहिनि उन्हनि खे असां तयारु कंदा आहियूं। असां पंहिंजे पाण खे उन महीने जे लाइ तयारु न कंदा आहियूं जंहिंजे रिज़ल्ट में असां हिन महीने जे विच में रोज़े जे दौरान खोड़ सारियूं बीमारियूं हूंदियूं आहिनि, उन जा शिकार थी वेंदा आहियूं, वीक थी वेंदा आहियूं काफ़ियुनि जॻहियुनि ते, ऐं कॾहिं कॾहिं एतिरे हद ताईं बि इहा शइ पहुची वेंदी आहे जो असांखे पंहिंजा रोज़ा बि छॾणा पवंदा आहिनि। अॼु थोरो पंहिंजे प्रोग्राम में मां इन्हनि शयुनि ते इंशाअल्लाह इन्हनि शयुनि ते बि ॻाल्हाईंदमि, प्लस हिकु ॿी शइ जेका मां अगेन हिकु ॿी इंपॉर्टेंट शइ जेका मां पंहिंजे प्रोग्राम में रखणु चाहियां थी त असां वटि जेका ओरल हेल्थ आहे ड्यूरिंग दिस मंथ ऑल्सो, उन जे बारे में बि थोरो सो मां चाहियां थी पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु ॻाल्हाइजे। अच्छा, ही त उहा शइ आहे जेका स्पेसिफिकली हिन महीने जे लाइ आहे, बट अगरि ओवरऑल बि ॾिसजे त तव्हांजो जेका वेलनेस आहे या तव्हांजी ओरल हेल्थ आहे या तव्हांजी रेगुलर प्रैक्टिस में हुजणु खपे, रेगुलर तव्हांखे इन जे बारे में ख़बर हुजणु खपे, तव्हां अवेयर हुजणु खपो त कहिड़े टाइम ते छा करिणो आहे, कहिड़े टाइम ते कहिड़ियूं उहे शयूं आहिनि जेके न करणियूं आहिनि, ताकी असां कंहिं बि बीमारी खां या बीमारी जी तकलीफ़ खां बची सघूं। हिकु ॾाढी कॉमन शइ जेका असां सभिनी खे ख़बर आहे त जेका थींदी आहे मुआशिरे में, असां वटि स्मोकिंग जी जेका प्रैक्टिस आहे उहा ॾाढी कॉमन आहे। अगरि ओरल हेल्थ जे बारे में ॻाल्हाइजे थो, असां वटि डिफरेंट तरीक़े जा नाला ॾेई डिफरेंट शयूं खाइण जी जेका प्रैक्टिस आहे उहा अगेन ॾाढी कॉमन आहे। ऐं जॾहिं बि उन्हनि खे रोकियो वेंदो आहे, इहा हिकु मज़े जी ॻाल्हि आहे, जॾहिं रोकियो वेंदो आहे त तॾहिं इहो चयो वेंदो आहे त जी असां रही नथा सघूं, बट उन ई जॻह ते 14 कलाक जेको रोज़े जो टाइम आहे उन ते पंहिंजे पाण खे रोके वेंदा आहिनि। दैट मीन्स त उहा कंट्रोलेबल हूंदी आहे, पर असां कंट्रोल करणु चाहींदा कोन आहियूं। सो उन्हनि जा जेके नुक़सानात आहिनि इंशाअल्लाह उन जे बारे में बि ॻाल्हाईंदासीं। ऐं विदिन दिस मंथ असां कीअं, अगरि हिन मंथ में असां इहे सभु शयूं छॾे सघूं था त ज़ाहिर आहे इहा प्रैक्टिस असां बाद में बि करे सघूं था, त कंहिं तरीक़े सां असां बाद में बि इन शइ खे कंटिन्यू करे सघूं, इन जे बारे में बि ॻाल्हाईंदासीं। प्लस जी रमज़ान अचण वारो आहे, मां चाहियां थी त मुंहिंजो तमामु प्यारो पाकिस्तान, इवन पाकिस्तान खां ॿाहिरि जेके मुस्लिम हज़रात मर्द हज़रात रहनि था, ॿार रहनि था, उन्हनि जे लाइ बि रमज़ान जेको आहे मुश्किलनि खां पाक थिए। उन जे करे मां कुझु अहिड़ियूं शयूं बि प्रोग्राम में इंशाअल्लाह शामिलु करण वारी आहियां जेके तव्हांजी ओवरऑल हेल्थ जे लाइ बि ॾाढियूं इंपॉर्टेंट आहिनि। हींअर जेके वायरसिस हली रहिया आहिनि उन जे बचाव जे लाइ बि इलाही इंपॉर्टेंट आहिनि। प्लस जी, छो त हिन वक़्तु उहो सीज़न आहे जो ताज़ा असांजा जेके आहिनि मेडिकल स्टूडेंट जेके आहिनि उहे पास थिया आहिनि, डिफरेंट जॻहियुनि ते डिफरेंट सिलेक्शन थिए पई, कुझु खे ख़ुशख़बरी मिले पई, कुझु थोरा सा मायूस बि थियनि था, पर का ॻाल्हि न आहे, नेक्स्ट ईयर वरी चांस ईंदो, वरी तव्हांखे मौक़ो मिलंदो, वरी तव्हां ट्राए कजो। अगरि सफ़ाफ़ तरीक़े सां असांजा एग्ज़ाम थी विया, असांजो टेस्ट थी विया, त उन खां पोइ तव्हां इंशाअल्लाह थी सघे थो नेक्स्ट ईयर नालो तव्हांजो हुजे, ईअं बि थी सघे थो। असांजी मेडिकल जी जेका पढ़ाई आहे, थोरो सो मां उन ते बि अॼु नज़र विझण वारी आहियां पंहिंजे प्रोग्राम में। सो तमामु उहे माण्हू जेके मेडिकल फील्ड सां रिलेटेड आहिनि उन्हनि जे लाइ त हीअ कारामत प्रोग्राम आहे ई आहे। गॾोगॾु उहे नॉर्मल माण्हू जेके हिन वक़्तु रमज़ान शरीफ़ जी तयारी करे रहिया आहिनि उन्हनि जे लाइ बि एॾो को प्रोग्राम ॾाढो कारामत थियण वारो आहे। असां सां गॾु रहणो आहे तव्हांखे प्रोग्राम में सां गॾु हाशिम भाई मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम हाशिम भाई। वालेकुम अस्सलाम। छा हाल आहे, ख़ैरियत सां आहियो, ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल ठीक, तबियत जबरदस्त। ठीक आहे हाशिम भाई? फिट फाट। छा तयारी की है रमज़ान जी? रमज़ान में इंशाल्लाह इबादत कंदासीं। इबादत जी तयारी कई है। पंहिंजे लाइ का हिकिड़ी स्पेसिफिक शइ
हाशिम भाई जेका तव्हां पंहिंजी सिहत जे लाइ कई हुजे पंहिंजी सिहत जे लाइ ज़रूर एहतियातूं कंदासीं कंदासीं हा मतलब तयारी ज़ाहिर रमज़ान में एतिरो खाधो हूंदो आहे या कुझु हा शयूं हूंदियूं त एतिरो अच्छा मां त उन खां त असां नथा रोके सघूं मतलब हाँ। एटलीस्ट मां पंहिंजी तरफ़ अचां आई एम रियली सॉरी काफ़ी डॉक्टर्स काफ़ी सारी शयूं चवंदा आहिनि पर एटलीस्ट रमज़ान शरीफ़ में मूंखे लॻंदो आहे छुट्टी मिली वेंदी आहे असांखे इन्हनि तमामु डाइट वारे फूड्स खां बचण जी तमामु असांखे मौक़ो मिली वेंदो आहे त उहो त हलंदो ई हलंदो बट यस इहा हिकु शइ जेका मां पंहिंजे पाण में चेंज आंदो आहे त छो त गर्मियूं अचानक सां अची वियूं ज़ाहिर आहे थधनि मशरूबात जी तरफ़ असां हलिया वियासीं थधे पाणी जी तरफ़ असां हलिया वियासीं पंखनि जी तरफ़ हलिया वियासीं त हाणे मां थोरो सो इन शइ जो ख़्यालु बि कयां त घणी ऑइली अहिड़ी का शइ या घणी थधी शइ अहिड़ी का न खाइजे त जो स्टार्टिंग वारे रोज़नि में ख़ुदा न ख़ास्ता असांखे को तकलीफ़ जो सामनो करे पए सो मूं त पंहिंजे पाण में इहा चेंजिंग आंदी आहे अॻियां तव्हां छा छा कयो आहे छा छा तयारी आहे इहो तव्हां पंहिंजे पाण खां सवाल तव्हांखे ज़रूरु पुछणो आहे ऐं अञा ताईं न कयो आहे त हींअर बि वक़्तु आहे करे वठो महिमान हज़रात सां गॾु आहिनि छो त सिहत ऐं सिहतियाबी वारियूं ॻाल्हियूं अॼु प्रोग्राम में थियण वारियूं आहिनि त उन फील्ड सां रिलेटेड जेके माण्हू आहिनि उहे असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि सभिनी खां पहिरीं असां गॾु हिकु डेंटिस्ट साहिबा तशरीफ़ फरमा आहे पाण माशाल्लाह सां हिकु डेंटिस्ट त आहिनि ई आहिनि बल्कि इन सां गॾोगॾु गोल्ड मेडलिस्ट बि आहिनि पाण माशाल्लाह सां असां गॾु तशरीफ़ रखनि थियूं मोहतरमा तलत नूर साहिबा आहिनि जेके तशरीफ़ रखनि थियूं अस्सलाम वालेकुम कीअं हो ख़ैरियत सां हो ख़ुशि आहियो अल्हम्दुलिल्लाह तबियत ठीकु आहे अल्हम्दुलिल्लाह आई एम गुड माशाल्लाह ज़िंदगी कीअं आहे जिंदगी तो समझ आ ही जाती है सबको ना आ जाती है हमने कौन सा पूछते हैं कि जिंदगी में कितने पैसे कमाए यही पूछेंगे कैसे गुजर रही है हाँ अच्छी गुजर रही है एज अ डेंटिस्ट भी बहुत अच्छी गुजर रही है और ओवरऑल बहुत अच्छी गुजर रही है माशाल्लाह कहाँ गुजर रही है क्या कुछ हो रहा है जिंदगी में जिंदगी में फिलहाल तो बस डेंटिस्ट्री ही हो रही है पेशेंट ट्रीटमेंट हो रहे हैं अब बिल्कुल ऐसा ही है सही सही माशाल्लाह माशाल्लाह अच्छा जी हिन तरह सके जेके बी पर्सनैलिटी तशरीफ़ फरमा आहे पाण न सिर्फ़ हिकु डॉक्टर आहिनि बल्कि जनरल फिजिशियन आहिनि बल्कि हिन सां गॾोगॾु पाण हिकु एंकर पर्सन बि आहिनि ऐं हिकु स्पीकर बि मां हिननि खे ख़िताबु ॾियणु चाहियां थी माशाल्लाह हिन जा लफ़्ज़ एतिरा स्ट्रॉन्ग हूंदा आहिनि ऐं इन सां गॾोगॾु पाण जेके आहिनि पंहिंजी डॉक्टरी जेका फील्ड आहे उहा बि हलाए रहिया आहिनि जिन में पंहिंजा जेके फ़राइज़ आहिनि उहे सर अंजाम ॾेई रहिया आहिनि सां गॾु मखदूम बिलावल साहिब आहिनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम कीअं हो ख़ैरियत सां आहियो ख़ुशि आहियो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जो एहसान तव्हां ॿुधायो तव्हां अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक तव्हां ॿुधायो छा थी रहियो आहे कीअं हली रहियो आहे सोशल सर्विसिस कीअं हली रहियूं आहिनि न बसि उहो आहे त मेडिकल फील्ड इहा ई आहे त असांजो बसि इहो हूंदो आहे उथणो आहे हॉस्पिटल वञिणो आहे वरी घर अचिणो आहे सो इहा ई आहे हुन में हिकिड़ो ग़ालिब जो शेर आहे जंहिंखे आउं वरी पंहिंजे हिसाब सां हुनखे मॉडिफाई कयो त वक़्त बर्बादी की दास्तां कुझु मुख़्तसिर सी है ग़ालिब दौरे जवानी था और हम मेडिकल ले बैठे दौरे जवानी था और हम मेडिकल ले बैठे बसि हाणे इहा ई ॻाल्हि आहे त बसि उथणो आहे हॉस्पिटल वञिणो आहे पेशेंट ॾिसणा आहिनि उन खां पोइ अल्हम्दुलिल्लाह वरी अलाह साईं आहिनि सोशल सर्विसिस लाइ बि चूंडियूं आहे त मुख़्तलिफ़ सोशल एक्टिविटीज़ बि हूंदियूं आहिनि उन खां पोइ अल्हम्दुलिल्लाह वरी हेल्थ सां रिलेटेड टॉक शोज़ बि होस्ट कयूं पिया माशाल्लाह बस जिथे जेका बि आहे उहा ख़िदमत सर अंजाम ॾियूं पिया माशाल्लाह ज़बरदस्त ज़बरदस्त पर तव्हां मतिलबु असांजे डॉक्टर्स जी ॻाल्हि कंदा असां सुठा सुठा त बि त पेशेंट्स ईंदा आहिनि बिल्कुलु उन वक़्तु जेका स्टूडेंट जी लाइफ में मौक़ो न मिलियो वो पेशेंट्स खे ॾिसी त मिली वेंदो आहे एग्जैक्टली खूबसूरत पेशेंट्स भी खूबसूरत पेशेंट्स भी आ जाते हैं होते ही नहीं होता ऐसे बिल्कुल ऐसे है अच्छा इस बारे में प्रोग्राम में बड़ी एक तवील सी गुफ्तगू होनी है पर उन खां पहिरीं मां वञणु चाहियां थी पंहिंजे टी महिमान जी तरफ़ ऐं जीअं मूं चयो त उहे जेके माशाल्लाह सां मेडिकल फील्ड सां रिलेटेड आहिनि जेके डॉक्टर थियण जी तयारी करे रहिया आहिनि उन्हनि जे लाइ बि अॼु पंहिंजो प्रोग्राम मां करामत ठाहिणु चाहियां थी असां गॾु हिकु डेंटिस्ट्री जी स्टूडेंट सां गॾु तशरीफ़ फरमा आहे अनीसा अज़हर साहिबा आहिनि जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम कीअं हो ख़ैरियत सां अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल ठीक हूँ तबियत ठीक आहे जी ज़िंदगी कीअं आहे अनीसा साहिबा जिंदगी तो अभी तो एग्जाम्स साथ साथ उसके साथ एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज जैसे डेंटल कैंप्स हो गए उसके साथ अभी हम लोग की 3rd ईयर स्टार्ट हो गई है तो पेशेंट्स वगैरह भी देखने होता है तो उसमें काफी हेक्टिक हो जाता है कि एक साथ पढ़ाई को भी लेकर चलना उसके साथ पेशेंट्स भी जबरदस्त जबरदस्त ये तो एक अच्छी चीज भी है और एक बड़ी रिस्पॉन्सिबिलिटी वाली चीज भी है तो जिंदगी जरा मुश्किल रास्ते पे चल रही है अभी तो क्योंकि यही दौर होता है इसके अंदर अगर आपने कर लिया तो आप बहुत अच्छे हो जाते हो क्योंकि इसी स्टेप पे अगर आप डिफरेंशिएट अपने आप को कर लो ना दूसरों से वही आगे सही होता है ये आपने बड़ी इंपॉर्टेंट बात की है ऐं कंहिं बि फील्ड में कंहिं बि जगह ते कंहिं बि कम में जेकॾहिं तव्हां जेको तव्हांजो इनिशियल पीरियड आहे उन में अगरि तव्हां पंहिंजा पेर संभाले वियो न यकीन कयो सॼी ज़िंदगी ॾाढो सुकून सां गुज़रंदी तव्हांजी ऐं इन ई इनिशियल पीरियड में अगरि तव्हां डगमगाइजी वियो त सॼी ज़िंदगी तव्हांजी उन रोलर कोस्टर वारे झूले में ही गुज़रंदी उते ही गुज़रंदी अच्छा जी हाशिम भाई सां गॾु हाशिम भाई छा शामिल थी रहियो आहे सुबुह जो
कयूंस था जी। आप तो नजदीक से नजदीक तर आते गए, मेरी हस्ती का सामा हो गए, रफ्ता रफ्ता वो मेरी हस्ती का सामा हो गए। वो मेरी हस्ती का सामा हो गए, हस्ती का जबरदस्त जी, जबरदस्त। कितना शौक है म्यूजिक का, सुनने का, सुनाने का, कितना शौक है? आपसे स्टार्ट करें। बहुत है। बहुत है, कितनी हद तक? कभी सुनाया है किसी को? नहीं, खुद म्यूजिक नहीं सुना है, सुनने का शौक है। सुनने किसको सुनते हैं आप? यंग टर्नर्स हो गया, हसन रहीम हो गया, और उसके साथ मतलब जो भी आतिफ असलम, अरिजीत सिंह। तो ये वाली जो स्लॉट है उसको सुनने का शौक है। हित्ती, मतलब जिंदगी में म्यूजिक केतिरी शामिल है? मां त चवंदो आहियां त म्यूज़िक इज सोल ऑफ लाइफ, मतलब वो पूरो हिकिड़ो रूह आहे। तव्हां हुन में धुन में हुन में जॾहिं तव्हां थी वेंदा आहियो त मुंहिंजी सम्झ में त हिकिड़ो अलॻि ई मज़ो ऐं सुकून हूंदो आहे। जबरदस्त जबरदस्त। और यहाँ यहाँ बिल्कुल भी शौक नहीं है। क्यों? बहुत कम, क्योंकि शुरू से मैं ज़्यादा बुक्स में रही हूँ, तो म्यूजिक मैंने बहुत कम सुना है। तो आपको फिर वो वाली बुक्स देनी चाहिए थी जो खुलते साथ म्यूजिक बजाए। तो शायद म्यूजिक से आशना हो जाती हैं आप। हमारे पास, अच्छा, मैंने तो काफी ऐसे डॉक्टर्स भी देखे हैं जो खुद गाते भी हैं। हमने भी गाया। नहीं, मां गाई बिल्कुल है। ऐसे। वाकई? या संग छो ना खबर है। आज मैं नेक्स्ट गानो, ठीक है, ब्रेक खपो।
खैर अगला बदलूंगा प्रोग्राम की। और ज़रा सा मैं अपने नाज़रीन के लिए कुछ मसाइल हैं जो आप लोगों के साथ डिस्कस करना चाहती हूँ और उनके जवाबात जो है अपने नाज़रीन तक पहुँचाना चाहती हूँ। स्टार्टिंग तो मैं करती हूँ इस एक कॉमन इशू से जो बहुत एक बड़े नंबर में हमारे लोगों को हो रहा है, जो ओरल डिजीज़ हो रही हैं बिकॉज ऑफ सो एंड सो थिंग्स। तो ज़रा सा मैं इस पे जानना चाहती हूँ कि ये बेसिकली कितना ख़तरनाक भी हो सकता है और आपके पास जो पेशेंट्स आते हैं वो कितनी एज तक आ रहे हैं और किस किस तरह वो इस तरफ जा रहे हैं। ठीक है, देखिए ओरल डिजीज़ अगर ओवरऑल हम कलेक्टिवली सारी डिजीज़ की बात करें तब तो बहुत सारी डिजीज़ आ जाती हैं, लेकिन कॉमन प्रैक्टिस में जो रेगुलर पेशेंट नोटिस मैं कर रही होती हूँ या इवन हर कोई डेंटिस्ट सारा नोटिस जो है वो ये कर रहे होते हैं कि एक तो ओरल हाइजीन बिल्कुल भी मेंटेन नहीं होती, स्पेशली हमारे लोगों में। अगर आप लाइक मिडिल टू लोअर क्लास चले जाएं उनमें तो बहुत ही वर्स्ट तरीन सिचुएशन होती है, मुंह का हाल उन्होंने बहुत बिगाड़ा हुआ होता है। तो हाइजीन जो है बहुत मोस्ट कॉमन है, वो बिल्कुल भी मेंटेनेंस नहीं है। सेकंड, टोबैको यूसेज इतना कोई कॉमन है, टोबैको यूसेज एंड स्मोकिंग। टोबैको यूसेज जब आप उसको स्मोक वाले कह लें या स्मोकलेस कह लें, जो कि छालिया, पान, गुटखा इस तरह की चीज़ें आ जाती हैं, तो इसमें मैं कहूँगी कि स्पेशली अब तो रमज़ान भी आ रहे हैं, तो सबसे पहले जो डिजीज़ के अंदर आता है, आपको हाइजीन अगर आपने मेंटेन कर ली तो अराउंड 90% ऑफ डिजीज़ ओरल की ऐसी हैं जो कि हाइजीन से स्टार्ट होती हैं। अगर आपने हाइजीन मेंटेन नहीं की तो ही आपको वो डिजीज़ आएगी, अगर आपने हाइजीन मेंटेन कर ली तो फिर डिजीज़ का नामो निशान नहीं है। क्योंकि देखिए ओरल के अंदर जो भी बीमारियां है ना, जेनेटिक्स का ओरल के अंदर बहुत कम रोल है। ओरल के अंदर जो भी किया धरा होता है वो पेशेंट का अपना होता है, सारा कसूरवार पेशेंट का ज्यादा होता है। जेनेटिक्स बहुत कम रोल प्ले करती है कि बाय बर्थ या जीन्स में डिफेक्ट या म्यूटेशन की वजह से कोई बीमारी आ रही है। अगर आपने अपनी हाइजीन, पर्सनल हाइजीन अच्छी मेंटेन की है, क्योंकि यू नो आपने सुना भी होगा, हम कहते हैं कि ओरल इज अ गेटवे टू योर जनरल हेल्थ, योर सिस्टमिक हेल्थ। अगर आप अच्छी चीज ही नहीं ले रहे और आप सही से सफाई का ख्याल ही नहीं रख रहे, तो ना सिर्फ आपकी ओरल हेल्थ इफेक्ट होती है बल्कि आपकी जनरल हेल्थ भी ओवरऑल इफेक्ट होना शुरू हो जाती है उस पर। तो हाइजीन मोस्ट इम्पोर्टेंट। ठीक है, और मुझे लग रहा है सबसे ज्यादा मसला ही हमारे पास ये एग्जैक्टली है। हाइजीन मेंटेनेंस शायद हमने मेंटेन करना सीख लिया है, लेकिन आज भी गांव देहातों में तो एक बड़ा नंबर है Exactly. आज तक हम लोग। अच्छा, एक चीज ये यहाँ पे ये मैंने जरूर शामिल करना है, हमारे पास नॉर्मली लोग कहते हैं कि डिफरेंट टूथपेस्ट आते हैं, वो भी बड़ा नुकसानदेह होते हैं आपकी ओरल हेल्थ के लिए या आपकी स्किन के लिए या आपके टीथ के लिए। डिफरेंट तरीके से कौन से टूथपेस्ट होते हैं, क्योंकि मार्केट में तो एक से एक टूथपेस्ट आ रहा है। देखिए बिल्कुल, इस पे मैं कहती हूँ कि पेशेंट को खुद थोड़ा सा पढ़ना चाहिए टूथपेस्ट परचेजिंग करते हुए। फॉर एग्जांपल हमारे अंदर जो हमारी पॉपुलेशन है उस पे जो कॉमन कोमॉर्बिडिटीज है उसमें ब्लड प्रेशर एंड शुगर है। तो आपको टूथपेस्ट परचेज करते हुए उसकी इंग्रेडिएंट्स पढ़ने चाहिए कि उसमें सोडियम सॉल्ट या पोटेशियम सॉल्ट इस तरह की चीज़ें तो शामिल नहीं है, क्योंकि ये बहुत मोस्ट कॉमन इंग्रेडिएंट है टूथपेस्ट के अंदर। अगर आप इस तरह का लेते हैं वो आपके ब्लड प्रेशर को इफेक्ट कर सकता है। उसके अलावा सेंसिटिविटी टूथपेस्ट बहुत सारे हैं, मैं ब्रांड नाम नहीं ले सकती, ब्रांडिंग भी हो सकती है और फार्मा की तरफ से भी प्रॉब्लम हो सकती है। खैर, तो सेंसिटिविटी टूथपेस्ट के अंदर भी जो है ना, उसके अंदर कुछ इस तरह के इंग्रेडिएंट्स शामिल किए जाते हैं जो कि जाके आपके ट्यूब्यूल्स को ब्लॉक कर रहे होते हैं, सेंसेशंस को ब्लॉक कर रहे होते हैं। तो अनटिल अनलेस अगर आपको प्रॉब्लम नहीं है तो आप उस तरह की टूथपेस्ट यूज ना करें। बल्कि मैं ये कहती हूँ, अगर आप कोई भी टूथपेस्ट यूज भी करें, पहली बात है ब्रशिंग आप करें, टूथपेस्ट कुछ भी ले लें, ब्रशिंग अगर आप सही नहीं करें, इवन ब्रशिंग कर भी रहे तरीका गलत है, तो फिर वो आपको प्रॉब्लम स्टार्ट होनी है। टूथपेस्ट फिर वहां मैटर नहीं करता, वहां मैटर करता है आपका तरीका क्या है ब्रशिंग का, आप सही से कर रहे हैं जिस तरीके से करना चाहिए। हमारे यहाँ क्या होता है, वो ब्रश और टूथपेस्ट लिया और बस कर लिया, वो मुंह में चला गया, इट मींस ब्रशिंग हो गई। ब्रश हो गया। तो ये ब्रश ऐसा नहीं है। ब्रशिंग के लिए बाकायदा एक प्रॉपर तरीके से जब आप करते हैं तो फिर वो प्रॉपर ब्रशिंग कहलाती है। इवन अगर आप हाइजीन में नोटिस करें, हमारी पॉपुलेशन के अंदर लोग फ्लॉसिंग नहीं करते, दांतों का स्पेसिफिक धागा आता है जिसको डेंटल फ्लॉस कहते हैं। लोगों को उनका पता ही नहीं होता कि भाई दांतों का कोई धागा भी आता है। हमारे घरों में माचिस की तीलियां आती है ना, हम तो वो मैचस्टिक हमारे पास बहुत ऑप्शन होते हैं, एक्चुअली कॉमन नहीं होता है, बहुत कॉमन है। और वहां पे तो पता है उससे और ज्यादा वो मसले क्रिएट करती है, उससे पेरियोडोंटल प्रॉब्लम स्टार्ट हो सकती है, उससे आपको जिंजिवाइटिस हो सकता है, गम के इश्यूज हो सकते हैं। और पता है वो क्या करता है पेशेंट, जो कि बहुत मोस्ट कॉमन भी मैं यहाँ पे जरूर मेंशन करूंगी लोगों के लिए, वो दांत के बीच में वो जो एक तीली होती है माचिस की लगा के वहां की बोन लॉस कर लेते हैं।
अब पेशेंट क्लिनिक पे आके कहता है कि जी यहाँ पे खाना हमारा फंस रहा है, यहाँ पे ना आप फिल कर दें। हाँ। भाई वहां कोई फिलिंग नहीं हो सकती। आपने वो मार मार के माचिस की तीली अपने गम को वहां से खत्म कर दिया है, अपने मसूलों को खत्म कर दिया है, अपने वहां की जो हड्डी होती है इंटरडेंटल बोन, हाँ। उसको आपने खत्म कर दिया है। वहां पे सही। फिलिंग नहीं हो सकती। वो बज़िद होते हैं कि जी यहाँ फिलिंग कर दें। तो उन जगहों के लिए जो दांतों के बीच की स्पेस होती है, भाई फ्लॉस बहुत जरूरी होता है। तो वहां पे चाहिए आप फ्लॉसिंग करें। एंड यू वुडंट बिलीव, लाइक जो इंटरडेंटल एरिया है हमारा, इट कॉन्ट्रीब्यूट्स अबाउट 30% ऑफ टूथ सरफेस एरिया। अब आप मुझे ये बताएं, कोई प्लेट 30% आपकी गंदी है, वुड यू लाइक टू ईट ऑन दैट प्लेट? नो। सही 30% गंदी प्लेट पे कोई भी नहीं खाएगा, लेकिन आप दांत वही इस्तेमाल कर रहे हैं नेक्स्ट मील के लिए, इवन नेक्स्ट डे के लिए। हाँ हाँ तो फ्लॉसिंग इतनी जरूरी है, हाइजीन इतनी जरूरी है। सही। अच्छा, जल्दी सा एक नंढी ब्रेक जी तरफ वञणो आहे नाज़रीन। वक्त आहे ब्रेक जो। तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। जी वेलकम बैक। अच्छा जी, कुछ जनरल हेल्थ के बारे में भी ॻाल्हाइणु चाहियां थी। स्पेसिफिकली इन ॻाल्हि खे ज़हन में रखंदे त अॻियां रमज़ान आहिनि, कहिड़ियूं उहे शयूं आहिनि जिन खे असां ओवरऑल हेल्थ जे लाइ असांखे ख़्यालु बि रखिणो आहे, ऐं कहिड़ा प्रॉब्लम्स आहिनि जेके हिन वक़्तु असांजी जेका आवाम आहे फेस करे रही आहे? अच्छा, सभ खां पहिरियां त हाणे जेके मसला हलनि था पिया या असीं रोज़ जे बुनियाद ते जेके पेशेंट्स ॾिसूं था त अक्सर अचनि था जंहिंखे बुखार आहे, ज़ुकाम आहे, गले में ख़राश आहे, या वरी उन्हनि खे जेको आहे उहो पेट में सूर आहे, वरी मोशन आहिनि, उल्टियूं आहिनि। इन क़िस्म जा अॼुकल्ह जेके आहिनि उहे काफ़ी पेशेंट अचनि था। ख़ैर जिना हॉस्पिटल हिकिड़ो गढ़ आहे, पूरे हिन जो वॾी हॉस्पिटल आहे पूरे सिंध जी, पाकिस्तान जी, त उते ॿिया बि इलाही सारा केसिस ईंदा आहिनि। पर नॉर्मली हींअर जीअं सीज़न चेंज पियो थिए त हिन में वायरल डिज़ीज़िस ऐं बैक्टीरियल डिज़ीज़िस मोस्ट कॉमन आहिनि। त मां उन्हनि ते थोरो ॻाल्हाइणु ज़रूरु चाहियां थो त जीअं आम माण्हू असांखे ख़बर पवे। सभ खां पहिरियां त वायरल डिज़ीज़ जेका बि थिए थी उहा थिए असांजी पंहिंजी बद एहतियाती जे करे थी। जीअं असीं जेको आहे उहो मिटी आहे, दज़ी आहे, धूंहों आहे, इन क़िस्म जूं जेके बि शयूं आहिनि, ऐं उन्हनि जो नंढपण खां वठी जो अक्सर ॻोठ में ईअं आहे त काठनि ते बाहि थींदी आहे, या वरी जेको मतिलबु वेस्ट मटीरियल हूंदो आहे जंहिंखे असीं पंहिंजी सिंधी ॿोली में छेणा चवंदा आहियूं, उन्हनि जी बाहि हूंदी आहे, त उन्हनि सां एक्सपोजर हूंदा आहिनि। त अक्सर उन्हनि खे फिफड़नि जी या वरी जेके बि असांजो साह खणण वारो पूरो सिरिश्तो आहे, जंहिंखे मेडिकल जी ॿोली में असीं रेस्पिरेटरी सिस्टम चवंदा आहियूं, उन्हनि जी उन्हनि खे बीमारियूं हूंदियूं आहिनि। पोइ उहो घणो एक्सपोजर उन स्मोक जो, डस्ट जो ऐं मिटी धूड़ वग़ैरह जो हूंदो आहे, त उनजे करे उहे थींदियूं आहिनि। त उन्हनि जे लाइ हिकु पर्टिकुलर जेका आहिनि उहा ज़रूरु कनि। अगरि उन्हनि खे रिकरेंट यानी बार बार सीने जी तकलीफ़, खंघि, बुखार थिए थो त ज़रूरु हिकु डॉक्टर खे ॾेखारिनि। ऐं उनजे असीं स्पेशलिस्ट खे पल्मोनोलॉजिस्ट चवंदा आहियूं, यानी सीने जो माहिर डॉक्टर, उन सां ज़रूरु राब्तो कनि। आम गली जे डॉक्टर ॾे वञण जी ज़रूरत न आहे। अचूं था हिन वायरल डिज़ीज़िस ते, त इन्हनि में असां वटि पाणी वग़ैरह जो इस्तेमालु थिए थो, खाधो पीतो थिए थो, या वरी ॿियूं इलाही सारियूं शयूं आहिनि जंहिंजो एहतियात करण सां थियनि थियूं। पोइ कहिड़ा कहिड़ा वायरस आहिनि, असीं उन्हनि खे पेरा इन्फ्लुएंज़ा वायरस चवंदा आहियूं, राइनो वायरस चवंदा आहियूं, या वरी ॿिया इन क़िस्म जा वायरस आहिनि। त सभ खां पहिरियां असीं उनजी प्रोटेक्शन जे लाइ अॼुकल्ह हिकिड़ी फ्लू वैक्सीन अचे थी। अक्सर माण्हू जेकॾहिं उहा लॻाराए छॾींदो त उनखे उहे जेके सीने सां मां ॿुधायूं, साह में खणण जी तकलीफ़ आहे, बुखार आहे, ज़ुकाम आहे, थ्रोट, इन जूं इहे जेके बीमारियूं थियनि थियूं उहे उन्हनि खे न थींदियूं। वही वैक्सीन है जंहिंखे असां आम ज़बान में फ्लू शॉट चवंदा फ्लू शॉट चवंदा आहियूं, फ्लू वैक्सीन आहे उहो। बिल्कुलु उनजो हिकिड़ो ई साल में हिकु भेरो हणाइणी पवंदी आहे, उन खां पोइ उनजी उहा इम्यूनिटी डेवलप थी वेंदी आहे। थिए ईअं पियो त हिक खे वायरल फीवर थियो, पूरे घर जे भातियुनि खे जेतिरो उहो नथो जेको आहे इफेक्ट करे, तेसीं ताईं उहा शइ थिए थी। अॼु हिकिड़ो आयो, वरी सुभाणे ॿियो पेशेंट ईंदो, टियों, मतिलबु ईअं थिए पियो। त उनमें फ्लू वैक्सीन जी हिकिड़ी ज़रूरत आहे जेका माण्हू आहे ज़रूरु हणाए छॾे। उन खां पोइ हाणे हिकिड़ी बीमारी थी वई, उनखे कीअं जेको आहे उहो कजे त घर वेठे अवां सभ खां पहिरियां आयो त हींअर थधियुनि शयुनि खे खाइण खां माण्हू परहेज़ करे, जंहिंखे थी वियो आहे फीवर, मां उनजी ॻाल्हि थो कयां। ॿियो इहो आहे त अगरि तव्हां वज़ू कयो था या कंहिं बि वे में तव्हां जेको आहे मुंहुं धो था, हथ धो था, त उन्हनि खे प्रॉपर ड्राई कयो, यानी टुवाल इस्तेमालु करे उन्हनि खे सुकाए करे पोइ तव्हां वरी पखो खोलियो या एसी खोलियो। या अक्सर माण्हुनि जी आदत हूंदी आहे त उन में ईअं ई डायरेक्ट वेंजी आया ऐं डायरेक्ट एसी में पखे में वेही रहिया आहिनि। उहे अव्हां जे अञा वधीक जेके बि सिम्टम्स आहिनि, जेके बि अव्हांखे तकलीफ़ आहे, उनखे अञा वधीक वधाए छॾींदा। सो उन खां माण्हू ख़्यालु करे। ॿियो इहो आहे त बुखार आहे त बुखार जी टेबलेट खाए। हाणे का बि टेबलेट उन में खाई सघे थो, पर सही कंपनी जी हुजे। असां वटि पाकिस्तान में लोकल कंपनियूं बि इलाही आहिनि। पोइ माण्हू चवंदा आहिनि त डॉक्टर दवा त ॾिनी आहे पर दवा फ़र्क़ु कोन पई करे। हाणे पहिरीं ॻाल्हि त हुन बीमारी सही डायग्नोस कई आहे न कई आहे, इहो हिकिड़ो वॾो सुवाल आहे। ॿियो आहे हू जंहिं कंपनी सां हुनजो कॉन्ट्रैक्ट आहे या जंहिं कंपनी जी दवा हले पई उहा बि परफेक्ट आहे या कोन्हे। छो असां वटि मल्टीनेशनल कंपनियूं आहिनि, नेशनल कंपनियूं आहिनि, वरी लोकल कंपनियूं आहिनि, वरी हिकिड़ियूं अहिड़ियूं आहिनि जेके असीं चवंदा आहियूं त बिल्कुलु कचिरो आहे, तव्हां मेडिसिन कहिड़ी खाई आया आहियो, हिन में तव्हांखे छा फ़र्क़ु पवंदो। त गली ऐं मोहल्ले जे डॉक्टर जे वञण जे बजाए कंहिं सुठे स्पेशलिस्ट डॉक्टर ॾे वञण जी ज़रूरत आहे, आया जंहिंजी MBBS थियल हुजे। असां वटि अथई डॉक्टर क्वेक्स ऐं
मतिलबु कंपाउंडर बि डॉक्टर लॻा वेठा आहिनि हाँ, ॻोठनि जे बिल्कुल इलाइक़नि में बिल्कुल बिल्कुल सो उन्हनि शयुनि ते ख़्यालु रखणु खपे पोइ उन खां पोइ इहो आहे त हाणे एंटीबायोटिक ज़ाहिरी खाइणी आहे अक्सर हिकु सवाल कयो वेंदो आहे जेको मां अॼु हिते हुन में कयां थो त तव्हां चओ था डॉक्टर साहब वायरल फीवर आहे वरी तव्हां एंटीबायोटिक था चओ एंटीबायोटिक त बैक्टीरिया न एंटीबायोटिक्स एंटीवायरल जेके उन्हनि हूंदियूं आहिनि उन खां पोइ कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे वायरस इन्फेक्शन त तव्हांखे थियो आहे पर सुपर इम्पोज बाय बैक्टीरियल इन्फेक्शन थी वेंदो आहे यानी मथां हुनखे बैक्टीरिया जा इन्फेक्शन थी वेंदा आहिनि जंहिंमें असां गले जी जेका अक्सर ख़राश हूंदी आहे हाँ, या हाँ। हूंदी आहे उहा एंटीबायोटिक खां सवाइ कोन थींदी आहे छो सही। अलाह असीं कुझु नॉर्मल फ्लोरा यानी अहिड़ा रखिया आहिनि जेके हुन में उते म्यूकस ऐं बलगम वग़ैरह ठाहिण जे हिन में हूंदा आहिनि पोइ उते सीलिया हूंदा आहिनि नंढा नंढा मतिलबु वार जहिड़ा उहे हूंदा आहिनि उन्हनि खे उहो बैक्टीरिया ख़राबु करे छॾींदो आहे जेतर असीं उन्हनि बैक्टीरिया खे किल न कंदासीं तेसीं ताईं उहो न थींदो त प्रॉपर एंटीबायोटिक्स उहे खाइण लाज़मी आहिनि चऊं था मोशन वग़ैरह जेकी उल्टियूं थियंदियूं पेट जो जी सूरु जी थिए जी थो जी जी हिकु एपिसोड ऑफ स्टूल थिए थी यानी हिकु भेरो माण्हू खे मोशन जो जेको आहे उहो थिए थो हाँ लाज़मी उहो हिकु गिलास जेको आहे ORS जो ज़रूरु पीए अगरि मिसाल जे तौर ते उनखे ब्लड प्रेशर आहे त उहो उन में 1.5 लीटर जे बजाए माना 2 लीटर वारी बोतल उनखे ठाहिणी पवंदी उन में डाइल्यूट करणो पर ORS ज़रूरु पीअणो हूंदो आहे तव्हांखे हिकु उल्टी थिए थी हिकु मोशन थिए थो उन खां पोइ ORS लाज़मी पीओ ORS न पीअंदो नमकियात जी कमी थींदी असीं पंहिंजी ॿोली में इलेक्ट्रोलाइट इम्बेलेंस चवंदा आहियूं तव्हांखे थकावट सुस्ती अहिड़े क़िस्म जा थींदा त हेॾां मोशन थिए थो ॿाहिरि अचण खां पोइ तव्हांखे जेको आहे गिलास पीअणो आहे उल्टी थिए थी हिकु गिलास ORS जो पीअणो आहे ब्लड प्रेशर जा जेके पेशेंट आहिनि उन्हनि खे अधु गिलास पीअणो आहे पर उन्हनि जी वरी ठाहिण जो तरीक़ेकार बि अलॻि हूंदो आहे त असीं हूअं 1.5 लीटर या लीटर वारी बोतल में हिकिड़ो साशे चवंदा आहियूं त उहो ORS जो ठाहे जी पीओ जी जी पर कॉमन जेके ब्लड प्रेशर आहे त उहो 2 लीटर जी या 1.5 लीटर जी बोतल में ठाहे पीए थो पर उहो क्वांटिटी बि घटि पीअंदो छो जो न त वरी नमकियात वधी वेंदी उनजो BP वधी वेंदो सो इन्हनि शयुनि ते ख़्यालु रखणु खपे अगेन उनजे लाइ बि एंटीबायोटिक थींदियूं आहिनि पर हिकिड़ी ॿारनि जे हिन में थींदियूं आहिनि 2 सालनि खां पोइ या 5 सालनि खां पोइ असीं रोटा वैक्सीन कोन हणाईंदा आहियूं सो हीअ स्पेसिफिक मां उन्हनि माण्हुनि खे चवां थो त रोटा वायरस जी वैक्सीनेशन हणाइण ॾाढी लाज़मी हूंदी आहे उहा इम्यूनिटी डेवलप कंदी आहे त अगरि डायरिया थिए बि थो यानी मोशन वग़ैरह थियनि बि था त उहे उतरी सिवियर हिन में न आहिनि थींदा त नंढा जेके ॿार आहिनि 2 सालनि जे अंदरि अंदरि उन्हनि खे ज़रूरु उहा वैक्सीन हणायो ऐं पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखो रमज़ान जे हवाले सां ॻाल्हि थोरी डिघी थी वेंदी बसि आउं हुनखे थोरो शॉर्ट वे में कयां थो रमज़ान जे हवाले सां डॉक्टर साहिबा हिकिड़ी ॾाढी सुठी ॻाल्हि कई त तव्हांजी खाइण पीअण ते ई जेको आहे तव्हांजे असांजे सेट ते एॾा ख़ूबसूरत वाक़ियात थींदा रहंदा आहिनि हिन वक़्तु बि कुझु न कुझु थी रहियो आहे ज़िंदगी में ख़ैर जी अच्छा रमज़ान जी तरफ़ मां ईंदमि, पर रमज़ान हीअ में तव्हां ॾाढी फ्लू जी, हिकिड़ी माज़रत तव्हां हीअ फ्लू शॉट जी ॻाल्हि कई त मां चाहियां थी त हुनखे मज़ीद अॻियां वधाइजे बिकॉज़ हिते अञा बि माण्हुनि जा सवालात आहिनि जेके फ्लू जी जेका इहा वैक्सीन आहे हिन सां रिलेटेड आहिनि मां थोरो सो इहो बि ॼाणणु चाहियां थी असां वटि हिकु नॉर्मल हिकु सेइंग आहे त वंस तव्हां उहा वैक्सीन हणाए था छॾियो त पोइ खां तव्हांखे फ्लू जी का दवा तव्हांखे असरु कोन कंदी पोइ तव्हांखे हर साल हणाइणो पवंदो इन्हनि तमामु क्वेश्चन्स जा आंसर इहे मिथ्स आहिनि मिथ्स असीं चवंदा आहियूं माना हिकिड़ा ग़लति तासुरात हाणे कीअं आहिनि वैक्सीन जो अमल छा हूंदो आहे मां हुनखे थोरो अगरि एक्सप्लेन कयां शॉर्ट वे में करण जी कोशिशि कयां थो असां उन में या त लाइव वायरस यानी ज़िंदा उहो वायरस पोइ उन मां उहो बीमारी ठाहिण वारो जेको जुज़ो हूंदो आहे कढी छॾींदा आहियूं या उन वायरस खे मतिलबु मुर्दो करे असीं डीएक्टिवेट चवंदा आहियूं पंहिंजी ॿोली में आसान सिंधी में पाण मुर्दो वायरस चवंदासीं उन में उहो लिक्विड में उहो मुर्दा वायरस हूंदो आहे उहो असां बॉडी में विझंदा इन लाइ अलाह असीं कुवत मुदाफ़ियत ठाही असांजे जिस्म में जंहिंखे असीं T सेल्स B सेल्स चवंदा आहियूं हाणे उहो जेको मुर्दो वायरस हूंदो या उन लाइव वायरस हूंदो पर उन मां बीमारी करण वारो हिकिड़ो हूंदो उहो जॾहिं जिस्म में वेंदो त असांजा उहे कुवत मुदाफ़ियत वारा यानी इम्यून सेल्स ॾिसंदा अच्छा ही वायरस आयो आहे हिकु नई उनजे फॉरेन बॉडी आहे माना नई शइ हिकु बॉडी में आई आहे हू उनजे ख़िलाफ़ पंहिंजे लाइ ठाहे छॾंदा आहिनि जीअं असीं चवंदा आहियूं न अगरि हिकिड़ो भेरो को हमिलो थिए त पोइ माण्हू ॿिए हमले जे लाइ वरी तयारु थी वेंदो आहे बारूद वग़ैरह उहो सभु कुझु शयूं रखंदो आहे ईअं ई हू सेल्स छा कंदा आहिनि उन जूं कॉपीज़ ठाहे छॾींदा आहिनि असल वायरस जॾहिं वञी उन ते इफेक्ट कंदो आहे या अंदरि बॉडी में वेंदो आहे या असांजे न वेंदो आहे पोइ ऑलरेडी उन्हनि वटि उहो सेल्स जे जेके आहिनि उहे एंटीबॉडीज़ ठहियल हूंदियूं आहिनि उहे एंटीबॉडीज़ उन ते इफेक्ट कंदियूं आहिनि ऐं पोइ उहा बीमारी थियण न ॾींदियूं वैक्सीनेशन जो कॉन्सेप्ट इहो आहे त हिकु भेरो तव्हांखे थी वञे थो उहो उन्हनि ई प्रॉपर एंटीबायोटिक सां प्रॉपर दवाउनि सां सही थींदो मिसाल जे तौर ते हिकिड़ी शइ बॉडी में हली वई जेका ज़िंदा आहे हाणे हुनखे मारण जी ज़रूरत जेतिरी न थींदी तेसीं ताईं पंहिंजियूं कॉपीज़ ऐं पंहिंजा उहो ठाहींदी रहंदी इहो हुन में कॉन्सेप्ट हूंदो आहे हीअ जेको साल वारो हिकु वैक्सीन आहे इहा कंहिं बि एज जे लाइ कंहिं बि एज ग्रुप में अच्छा उहा थींदी साल में उन कॾहिं ईअं न आहे हूंदो त तव्हां हणाए छॾी त पोइ बीमारी कॾहिं कॾहिं त रिकरेंट थी बि वेंदो आहे तव्हांजे घर में ऑलरेडी
हिकिड़ो वायरस हूंदो आहे जेको असां चवंदा आहियूं साइलेंट वायरस आहे, पोइ वञी जो थींदो आहे उहो थींदो आहे कंहिं बि एज ग्रुप में साल में इन्फ्लुएंजा वायरस वरी ॿिए साल में नई हणाइणी पवंदी आहे, हिकु भेरो हणाईंदासीं त उनजो 90 to 95% चांसिस घटिजी वेंदा आहिनि, ज़बरदस्त बीमारी न ज़बरदस्त थींदी। इलाही सुठी ॻाल्हि आहे। अच्छा जी, अनीसा साहिबा काफ़ी देर खां ख़ामोश वेठी आहिनि, मां थोरो सो उन्हनि जी तरफ भी वञणु चाहियां थी। ऐं ज़रा सा आपकी तरफ आएंगे और पहले तो मुझे ये बताएं एक्सपीरियंस कैसा जा रहा है पेशेंट्स के साथ? अल्हम्दुलिल्लाह अभी तो बहुत अच्छा चल रहा है। हाँ कोई तो पेशेंट्स भी तो अलग अलग तरीके के आते हैं ना, कोई खतरनाक कोई पेशेंट नजर आया? बहुत खतरनाक आते हैं मतलब आते ही वो लोग जब बिल्कुल एंड स्टेज पे हो जाता है कि हाँ। मतलब जब वो उनकी चीख से मतलब बिल्कुल सर दर्द बिल्कुल खून बखून होके आते हैं हाँ। और वो उन लोगों को चाहिए भी बिल्कुल सब कुछ फौरन हो जाए कि बस अभी आपको करना है, अभी करना है। हाँ। अच्छा, जो डॉक्टर ने एक बताया था, आपका जो सवाल था कि टूथपेस्ट से हाँ। तो मैं एक चीज ऐड करना चाहूंगी कि वहाँ पे कोई भी टूथपेस्ट आप इस्तेमाल करो, लेकिन जितना आप क्वांटिटी ज्यादा, हमारे में प्रैक्टिस क्या है कि जितना ज्यादा टूथपेस्ट होएगा उतना ज्यादा सफाई ज्यादा होगी। हाँ सही, यही सही, हर कोई हाँ। यही कहता है। और सबसे पहले ये कहते हैं कि कौन सा टूथपेस्ट इस्तेमाल करना चाहिए। आप जितना कम इस्तेमाल करोगे और जितना आप आराम से, और सबसे पहले अब ब्रश हमारे बदला नहीं जाता जब तक टूटेगा नहीं, जब तक कोई नहीं घर वाला कोई भी नहीं बदलेगा। ये बड़ा कॉमन सी बात है और मैं इसका जवाब जरूर लेना चाहूंगी, और मेरा ख्याल है हम आज अपने शो में वो नाम भी हम शामिल कर देते हैं कि कौन सा टूथपेस्ट पाकिस्तान में जो इस वक्त ब्रांड मौजूद है, कौन सा टूथपेस्ट इस्तेमाल करना चाहिए, ये आप दोनों बताएं मुझे जरा। टूथपेस्ट वो करना चाहिए जिसके अंदर फ्लोराइड होता है। अच्छा, वो कोई भी हो, लोकल बना हुआ हो, इंटरनेशनल बना हुआ हो, हाँ, फ्लोराइड हो उसमें, कोई वो नहीं होता, क्योंकि फ्लोराइड आपके ना कीड़े जो आपके दांत में लगते हैं उसके लिए प्रोटेक्शन होती है। ठीक है। कि मतलब आपके दांत में, क्योंकि आज मैंने एक विजिट करी थी रिसेंटली ऑर्फनेज में हम लोग गए थे, तो वहां पे ना वो बच्चे थे 2 से 7 एज ग्रुप के। वहां पे उन बच्चों में से हमने 280 स्टूडेंट्स देखे थे वहां पे, सही है। वहां पे आप यकीन मानेंगी 120 के अंदर कीड़े लगे हुए थे, और ऐसा था कि मतलब उनके जो मसूरे भी है ना वो भी बिल्कुल लाल थे, और वो जैसे ही वो कहते थे कि अगर जैसे ही हम ब्रश करते हैं जब खून निकलता है, सही है, तो इस वजह से वो ब्रश भी नहीं कर रहे थे। तो उसके बाद जब आप ब्रश नहीं करोगे तो और आपकी वही जा रहा है। हाँ। तो इस वजह से आपको क्या करना है, आप जैसे ही आप जो छोटा बच्चा भी है ना उसको भी हर 6 महीने बाद, क्योंकि चॉकलेट या क्या कहते हैं वो तो आप हर कोई इस्तेमाल करता है, बिल्कुल बिल्कुल, और बच्चों का है भी कि क्या कहते हैं जैसे ही वो लोग खाते हैं वो उनको कोई टूथपेस्ट से लेना देना नहीं है। तो ये तो फिर माँ बाप के ऊपर जाता है कि वो देखें कि क्या कहते हैं, आप ऐसा नहीं है कि आप जब भी खाओगे आपको जब करना है। एक नाश्ता करने के बाद ऐसा नहीं है कि मतलब सुबह कर लिया, सुबह तो आप जैसे आप रात को जब मुंह साफ करके सोते हो तो सुबह के टाइम पे तो सफाई होती है। सही सही। जैसे आपने नाश्ता खाया है उसके बाद की सफाई आपके मतलब जब आप दोपहर के खाने तक पूरा चल रहा है तो जब तक सफाई जरूरी है। तो मतलब जैसे आपने नाश्ता कर लिया उसके बाद आप सफाई करोगे तो मतलब मुंह साफ है तो आपका पूरा चलेगा। उसके बाद रात को सोने से पहले आपने कर लिया। सही सही। अच्छा, कोई स्पेसिफिक टाइम है कि इतने मिनट तक? अजीब अजीब ऐड आते हैं ना, कोई कहते हैं 5 मिनट के लिए करें, कोई कहते हैं 2 मिनट के लिए करें, कोई कहते हैं कि ये टूथपेस्ट ऐसा है कि 30 सेकंड में आपके पूरे टीथ साफ कर देगा। कोई स्पेसिफिक कोई टाइम होता है ब्रश करने का? नहीं, देखिए स्पेसिफिक टाइम नहीं है, बस ये है कि आपकी जो दांत की सारी सरफेसेस है ना, सिर्फ ये नहीं कि आपने जो सामने नजर आ रहा है आपके पब्लिक में आप वो एरिया क्लीन करें। हाँ। आपके सारे सरफेसेस क्लीन होने चाहिए, इंक्लूडिंग वो सरफेस जहाँ से आप खाना खा रहे हैं, वो सरफेस जो अंदर की तरफ है, आपके पैलेट, आपके तालू या फिर टंग आपकी जबान की तरफ है, वो अंदर वाले सरफेसेस भी क्लीन होने चाहिए। सही। क्योंकि जो मेजर इशू लोगों में आ रहा होता है, अभी आप रमजान में ये नोटिस भी करेंगी, बहुत से लोग ये फील करते हैं कि भाई बैड ब्रीथिंग हो रही है, मुंह से स्मेल आ रही है। खास तौर से रोजे में भी ज्यादा आ रही होती है। उसकी वजह ही ज्यादातर मेजॉरिटी में ये होता है कि वो क्लीनिंग सही नहीं हुई होती है और एरिया जो है वो टंग का एरिया वो स्किप कर रहे होते हैं। सही। टंग और जो टंग की साइड पे दांत का एरिया है वो भी। तो ये लोगों को पता भी नहीं होता कि हमें दांत की भी सफाई करनी है, साथ साथ हमें जबान की भी सफाई करनी है, वो जबान को छोड़ देते हैं। तो फिर वहां से जो है बैड ब्रीदिंग का एक इश्यू शुरू होता है, जो कि डिजीज तो बाद में आएगी, पहले तो बैड ब्रीदिंग से वो कहानी शुरू होती है। रही बात वो डॉक्टर साहब जैसे कह रही थी कि फ्लोराइड टूथपेस्ट की, हाँ फ्लोराइड टूथपेस्ट जब आपने पूछा ब्रांड का, तो वो टूथपेस्ट है जिसमें फ्लोराइड हो। तो बड़ों के लिए क्या होता है कि आप फ्लोराइड की कंसंट्रेशन देख रहे होते हैं कि 1400 ppm होना चाहिए, इंग्रेडिएंट्स पे वो लिखा हुआ होता है। इसी तरह से बच्चों के लिए 600 to 650 सेफ है अंडर 12 एज। लेकिन एक ये भी चीज़ बहुत कॉमन देखी गई है, जो टोडलर एज है, हमारे जो अभी पेरेंट्स होते हैं वो टोडलर एज में या प्री स्कूल चाइल्ड में वो ब्रशिंग नहीं करा रहे होते।
सही। ठीक है, आपको क्या चाहिए, जैसे ही आपका पहला दांत इरप्ट हुआ है बच्चे में, आइदर वो 2 साल की उम्र में है, 1.5 साल की उम्र में, जिस भी एज में, आप ब्रशिंग स्टार्ट करा दें। सही। ठीक है, ऑल्दो बच्चों की ब्रशेस चेंज होते हैं, लेकिन आपने स्टार्ट करानी होती है। और टूथपेस्ट आप उस वक्त से नहीं देते, टूथपेस्ट आपने स्टार्ट कराने 4 to 5 ईयर्स वाली एज से, क्योंकि वो एज ऐसी होती है कि उसमें बच्चे की ब्रेन डेवलपमेंट इस स्टेज पे होती है कि वो इंगल्फ नहीं करता, चीज़ों को अंदर वो नहीं लेता। तो टूथपेस्ट अगर कोई बच्चा अंदर खा लेता है कि उसके अंदर फ्लोराइड है, जो कि आपकी बोन में जाके एक्यूमुलेट होता है, ऑल्दो वो दांत को तो फायदा पहुंचा रहा है, लेकिन अगर वो ज्यादा क्वांटिटी में किसी बच्चे ने खा लिया, वो बोन में एक्यूमुलेट हो जाता है। उसके अलावा इमरजेंसी सिचुएशन भी हो सकती है अगर कोई बच्चा टूथपेस्ट खा लेता है। तो इसीलिए टोडलर एज में तो हम नहीं देते, लेकिन जो प्री स्कूल गोइंग एज है, 4 to 5 ईयर्स वाली एज है, वहां से हम टूथपेस्ट देना शुरू करते हैं, लेकिन सुपरवाइज्ड हम उसको करवा रहे होते हैं, बच्चों को ब्रशिंग और सफाई करा रहे होते हैं। सही सही, ठीक है। तो ये हमारी वो टाइमिंग्स हैं और वो तरीके हैं जो जिससे हमें टूथपेस्ट या टूथब्रश यूज़ करना है। यहाँ कोई बात हो रही थी कि हम जब तक टूथपेस्ट ख़राब नहीं होता हम फेंकते नहीं है, क्या इसका भी कोई स्पेसिफिक टाइम है कि टूथब्रश हमें कितने अरसे के बाद चेंज करना है? देखिए, वैसे रेकमेंडेड 3 मंथ्स में है। अगर आप हेल्दी कोई बंदा है, उसके लिए आप हर 3 मंथ्स में चेंज कर लें, अनटिल अनलेस उसके जो ब्रश के ब्रिस्टल्स हैं वो खराब ना हुए। लेकिन अगर ब्रिस्टल्स 1 हफ्ते में भी आपके खराब हो रहा है, टूथब्रश का आपको चेंज करना है, क्योंकि वो दांतों को तो चले एनी हाउ सही क्लीन नहीं कर रहा है, लेकिन वो गम पे हर्ट करना शुरू करता है, जिसकी वजह से बार बार छाले होते हैं, गम ब्लीडिंग होती है, जिंजिवाइटिस होता है, प्रॉब्लम स्टार्ट होना शुरू हो जाता है। तो अगर आपके ब्रिस्टल्स खराब हैं, आप पहले चेंज कर लें। अगर नहीं खराब है, सही है आपके ब्रिस्टल्स, 3 महीने के अंदर वो टाइम पीरियड होता है कि आपने अपना ब्रश चेंज करना है। और थर्ड मोस्ट इम्पॉर्टेंट, अगर कोई बीमार हुआ है, कोई बैक्टीरियल इन्फेक्शन है, कोई वायरल इन्फेक्शन है, बीमारी के बाद आपने ब्रशिंग चेंज करनी है, आपका ब्रश चेंज होना चाहिए, ये लाजमी है, क्योंकि वो ब्रिस्टल्स इतने बारीक होते हैं, उसके अंदर स्पेसेस इतने माइक्रो स्पेसेस होते हैं। आप बीमार से तो क्योर हो गए, आपको जो मरीज था वो बंदा सही हो गया, हेल्दी हो गया, लेकिन वो जो वायरस है, वो बैक्टीरिया, वो उस पर ट्रैप्ड है। आप उसी से दोबारा से ब्रशिंग करेंगे, वो आपको दोबारा से हो सकता है। तो लोग, ये बहुत कॉमन प्रैक्टिस है कि लोग सब कुछ खा लिया, आपने हॉस्पिटल से होके आ गए हैं, लेकिन आपने ब्रश चेंज नहीं किया, वो एक छोटी सी चीज दोबारा से री इन्फेक्शन करा देती है। सही। तो हर बीमारी के बाद ब्रशिंग लाजमी चेंज करें, ये होना चाहिए। इसके साथ साथ, ठीक है, अच्छा, इसके साथ साथ ये भी मैं जरूर शामिल करना चाहूँगी कि टूथब्रश की बात हो रही है, तो एक जैसे नॉर्मल हम कोई भी चीज़ हम यूज़ करते हैं, चाहे वो क्लीनिंग के लिए या अदरवाइज भी किसी भी यूज़ के लिए हम कोई चीज़ यूज़ करते हैं, तो उसके वॉशिंग का प्रोसेस कोई ना कोई होता है। डेली यूज़ करने से पहले आप उस चीज़ को वॉश करते हैं, उसके बाद आप यूज़ करते हैं। मेकअप पे आ जाए तो मेकअप स्पंजेस होते हैं, ब्रशेस होते हैं। टूथब्रश के लिए भी क्या वॉशिंग ज़रूरी है? हाँ, इस्तेमाल करने से पहले अगर आप थोड़ा सा पानी में रख दें तो वो और सॉफ्ट हो जाएगा। तो आपके जैसे हम लोग को सिर्फ दांतों पे नहीं करना होता, वो ऊपर जो गम्स वगैरह हैं उसको भी क्लीन करना होता है, क्योंकि वहां पे भी कभी कभी आप देखते होंगे ऊपर खाना फंस गया है। तो अभी तो न्यू टेक्निक आई है वाटर फ्लॉसर, क्योंकि लोगों का ना जैसे धागों से बहुत वहां से ना खून निकलने लग जाता है, तो लोग डरते हैं कि अगर हम दांतों के अंदर धागा इस्तेमाल करेंगे तो बीच के अंदर स्पेस आ जाएगा। तो क्या कहते हैं, अब ना वाटर फ्लॉसर है, वो सिर्फ पानी का होता है, सिर्फ आपको प्रेशर लगाना है और वो पूरा आपका क्लीन कर देगा। तो ये तो और आसानी भी हो गई है। और ये मतलब ये आप नॉर्मली खुद यूज कर सकते हैं? नॉर्मली खुद भी यूज कर सकते हैं, और उससे तो ना आपके जैसे इन्फेक्शन रेट भी कम हो गया है, और क्या कहते हैं, जो आपकी जितनी बीमारियां हैं, सफाई करने में भी आसानी हो गई है। लोग क्योंकि कहते हैं कि 5 मिनट हम लोग दांत साफ करें तो ये भी करना लगे, लवाजमात बहुत हो गए, तो हम यही करते रहेंगे मुंह में। फिर जितना आपको जैसे अगर आप फेशियल करते हो मुंह में, अपनी ब्यूटी तो चाहिए, तो उसी के साथ आपकी दांतों की भी तो सफाई होनी चाहिए। बिल्कुल बिल्कुल ज़रूरी है, और ये एक्चुअली मुझे लगता है कि सबसे ज़्यादा इम्पॉर्टेंट है, बिकॉज आपकी जो पर्सनालिटी है उसमें सबसे पहले आपका फेस जज किया जाता है, उसके बाद आपके बाल, देन आपके कपड़े, एंड देन ओवरऑल आपकी, फिर उसके बाद आपकी द वे यू टॉक, ये सारी चीज़ें आती हैं। तो फेस में सब, जब आप स्माइल करते हैं सबसे पहले आप किससे मिलते हैं, तो आप स्माइल करते हैं। जब आपकी स्माइल ही खूबसूरत नहीं होगी तो वो पर्सनैलिटी वहीं पे धर्म भरम हो जाएगी आपकी। और सबसे उससे ज़्यादा क्या कहते हैं, आपकी मुंह की बदबू। हाँ जी। और हाँ जी। पता है एक और चीज मैं ऐड करना चाहूंगी, जैसे रमजान स्टार्ट हो रहे हैं, तो उसके अंदर आपको अगर अपना पानी का इंटेक आप सही रखोगे ना तो सही होता है, वरना जो ज्यादातर जो मुंह की बदबू आती है ना, वो डिहाइड्रेशन की वजह से आती है। सही। तो अगर आप जितना 7 लीटर्स अगर आपने कोशिश करें, लेकिन लोग ये करते हैं 7 लीटर्स अ डे, 7 ग्लास 7 ग्लास 7 लीटर्स ये कैसे होगा? जी। तो उसके अंदर कुछ लोग ऐसा करते हैं कि एक ही साथ सारा पी लेते हैं।
हाँ। तो वो आपका हाँ। मतलब बॉडी के अंदर स्टोर थोड़ी हो गया, वो तो मतलब यूरिनेशन से मतलब वो चला जाएगा, चला स्वेटिंग हो जाएगा, जाती है। हाँ, हाँ। तो आपको विद ड्यूरेशन करना चाहिए कि जैसे ठीक है। 1 घंटे में आप पी लो, फिर दूसरा ग्लास पी लो, हम्म, तो उससे आपका मतलब स्किन के अंदर स्टोर भी रहता है और लास्ट लॉन्ग इन योर बॉडी। सही सही। अच्छा, इन सां गॾोगॾु रमज़ान जी जेका हेल्थ जी जेका प्रिपरेशन आहे उन जे बारे में भी इंशाल्लाह ॻाल्हाइणो आहे मखदूम साहब सां, पर जल्दी सां हिकु ब्रेक जी तरफ़ वञिणो आहे। नाज़रीन, वक़्तु आहे ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन ब्रेक खां पोइ। वेलकम बैक जी। अच्छा जी, असां कुझु रमज़ान जी जेके प्रिपरेशन्स आहिनि हेल्थ जे हवाले सां थोरो सो उन ते प्रोग्राम करे रहिया आहियूं ऐं उन जे बारे में ॻाल्हाए रहिया आहियूं। डॉक्टर साहब असां गॾु आहिनि। डॉक्टर मखदूम, तव्हां खां पुछणु चाहींदमि त ओवरऑल पंहिंजी हेल्थ में, पंहिंजे लाइफ स्टाइल में कहिड़ियूं उहे शयूं आहिनि जेके असांखे चेंज करणियूं आहिनि, जेके अॻियां अची असांखे रमज़ान शरीफ़ जे महीने में असांखे का प्रॉब्लम न थिए? अच्छा, हिन में पाण थोरो वैक्सीनेशन वारी ॻाल्हि खे कंप्लीट करे हिन जी तरफ़ ठीकु अचूं आहे। था। वैक्सीनेशन वारी असीं ॻाल्हि इहा पई कई त वैक्सीन में छा हूंदो आहे, या त हिकिड़ो मुर्दो जुज़ो हूंदो आहे जेको वायरस जो हूंदो आहे, बैक्टीरिया जो हूंदो आहे, या वरी उन मां जेको बीमारी पैदा करण वारो हिकिड़ो जुज़ो हूंदो आहे, असीं उहो कढी छॾींदा आहियूं। जिस्म में वियो, उन वञी कुवत मुदाफ़े जे सेल्स खे स्टिमुलेट कयो ऐं माण्हू खे उहा प्रोटेक्शन मिली वई। सही। 95% खां वठी 99% ताईं डिज़ीज़ न थींदी आहे, कंहिं कंहिं में वरी थी बि वेंदी आहे, त उहो मतिलबु वैक्सीन हणण खां पोइ बि केसिस ईंदा आहिनि। हाणे बीमारी थी वई, तव्हां जो हिकिड़ो सवाल हुयो त माण्हू चवंदा त उन खां पोइ त दवाऊं बि असरु न कंदियूं, अहिड़ो कुझु हाँ न थींदो। हाँ हाँ, त उहा बीमारी थी वई, उन खां पोइ प्रॉपर मेडिसिन वठंदासीं, उहे असरु कंदियूं, जहिड़ियूं तहिड़ियूं दवाऊं असरु कोन कंदियूं। उन खां पोइ एहतियात में मास्क, सॉरी तव्हांजी ॻाल्हि ते, प्रॉपर मेडिकेशन जो छा मतिलबु आहे? प्रॉपर मेडिकेशन जो पहिरियां मां चयो त तव्हां जंहिं डॉक्टर ॾे वञो था, हाँ। उनखे इहा ख़बर पवे त वायरस कहिड़ो आहे, उन ठीक ते आहे, कहिड़ी authentic दवा doctor असर जी, करे थी, सही। इहा शइ माना हिकिड़ी प्रॉपर डायग्नोस थियण बि ख़बर पवे बीमारी कहिड़ी आहे, वरी उनखे कहिड़ी दवा ॾियणी आहे। हर एंटीबायोटिक, हर वायरस, हर बैक्टीरिया ते असर नाहे कंदी, उन जूं पर्टिकुलरली हिकिड़ी शयूं हूंदियूं। उन खां पोइ आयासीं पाण एहतियात ते, मास्क जो इस्तेमालु कजे, दूंहें खां पाण खे जो ख़्यालु रखिजे, जेके शयूं ट्रिगर कनि थियूं, बीमारियूं ॾियनि थियूं, उन्हनि खां एहतियात कजे। ॻोठनि में असां वटि हेपाटाइटिस ए जो जॉइंटस यानी पीलिया जेके साई चवंदा आहियूं पाण, उहा कॉमन आहे, उहा पाणी मां थींदी आहे, खाधे पीते मां थींदी आहे, त सफ़ाई सुथराई जो ख़्यालु रखिजे। मेन माना जेकॾहिं उते तव्हां ॿियो को ब्रश नथा कयो त लिम जो जेको ॾंदड़ थींदो आहे, तव्हां उहो ज़रूरु इस्तेमालु कयो, त जीअं तव्हांजा ॾंद बि साफ़ रहनि ऐं जेके बैक्टीरिया वग़ैरह इन जूं शयूं आहिनि उहे आहिनि, माकोड़ी ॾंदनि में लॻे थी, उहा शइ उन्हनि जी सुठी हुजे। उन खां पोइ इन्हनि तमामु शयुनि जो कंदो त तव्हां उन में प्रॉपर वे में हिकिड़ो सेहतमंद रहंदो। रमज़ान जी ॻाल्हि आहे त ॾिसो, हिकिड़ी शइ कुदरती तौर ते नेचुरल आहे त तव्हां हिकिड़ी शइ खे 25 खां 30 ॾींहं पंहिंजी आदत ठाहे छॾियो, उहा शइ तव्हांजी पर्सनैलिटी जो यानी शख़्सियत जो हिसो ठही वेंदी आहे। त इन में ही ॾाढो अहम टाइम पीरियड हूंदो आहे, गुटको, छालिया, जंहिं जेके सुपारियूं थींदियूं आहिनि उहे, ऐं जेके स्मोकिंग, जेके सिगरेट पीअंदा आहिनि, उन्हनि जे लाइ ॾाढो अहम मौक़ो हूंदो आहे पंहिंजो पाण ते कंट्रोल करे उन्हनि मां जान छॾाइण जो। त तव्हां 25 खां 30 ॾींहंनि ताईं अगरि रोज़ा रखो था, सवाब त हुनजो आहे ई आहे, पर तव्हांजी हिकिड़ी सिहत जो उन में ॾाढो हिकिड़ो अंसर आहे। मां सम्झां थो त अलाह ताईं इन लाइ रोज़ा फ़र्ज़ कया हूंदा त साल में हिकिड़ो भेरो करे इन्हनि माण्हुनि खे बि मौक़ो ॾिजे जेके पाण ते कंट्रोल नथा कनि, त इन में उहे ज़रूरु करे था सघनि। उन में पहिरियों इंपॉर्टेंट कमु इहो आहे त जेके सिगरेट खा पीअनि था, उहे कनि था, उहे इन में ज़रूरु उहो जेको आहे उहो कनि। उन खां पोइ इहो आहे त हाणे चऊं था सहरी वारे टाइम ते ऐं इफ्तारी वारे टाइम ते खाधे पीते जो हालतूं। थोरी देरि पहिरियां ॻाल्हि थिए पई त पाणी तव्हां जेतिरो बि पीअंदव, छा उहो तव्हांजी जिस्म में उते उहो रहिजंदो थोरी, उहो त पेशाब जे ज़रिए, यूरिनेशन जे ज़रिए निकिरी वेंदो। त तव्हां जेको घणो पाणी पीअण जी कोशिशि कंदव, त मां हाणे बसि 3 गिलास जे बजाए 6 गिलास थो पीआं त मूंखे सॼो ॾींहुं उञ कोन लॻंदी, इहा कोन्हे। तव्हांजे 2 कलाकनि में हिकिड़ो साइकोलॉजिकल असर आहे, बसि हिकिड़ो ज़हनी तौर ते हिकिड़ो पाण खे सेटिस्फाई करण जो तरीक़ो आहे। बाक़ी 2 कलाकनि में सॼो पेशाब जे ज़रिए तव्हांजो पाणी उहो निकिरी वेंदो, उनजी का बि थींदी। पर इन में ईमान जेको आहे स्ट्रॉन्ग हुजणु खपे ऐं इहा शइ हुजणु खपे त तव्हां उन में घणो खाइण जी ऐं ख़ासि तौर ते घणो पीअण जी कोशिशि न कंदा कयो। रोज़ो आहे इन में आहे त उन में हिकिड़ो साइंटिफिक जेको हुनजो बेनिफिट इहो आहे त जेकॾहिं तव्हां साल में 25 खां 30 ॾींहं पंहिंजे जिस्म खे बुखियो रखो था, त जेके ख़राब सेल्स हूंदा आहिनि, जेके असीं कैंसर पैदा करण वारा सेल्स हूंदा आहिनि, त जिस्म छा कंदो आहे, उन्हनि सेल्स मां एनर्जी उहा खणण जी कोशिशि कंदो। त तव्हां थोरो पाण खे अगरि इन तरफ़ खणी ईंदो त बुख हूंदी, जिस्म उहा एनर्जी उतां खां यूटिलाइज़ कंदो, त कैंसर वारा जेके सेल्स हूंदा आहिनि उन्हनि जी हिकिड़ी ख़ात्मो थींदो वेंदो आहे जिस्म जो। त इहा हिकिड़ी ॾाढी इंपॉर्टेंट शइ आहे। उन खां पोइ अगेन आहे त वरी इफ्तारी में चऊं था त इफ्तारी में सभ खां पहिरियां त मादो ख़ाली हूंदो आहे ऐं असांजे मादे में का बि शइ वेंदी आहे, अलाह साईं हिकिड़ो कुदरती तरीक़ो रखियो आहे त उन में जेको आहे हिकिड़ो एसिड, तेज़ाबियत रिलीज़ थींदी आहे, जेका वरी असांजे खाधे जा बैक्टीरिया बि मारींदी आहे, हाज़मो बि कराईंदी आहे। हाणे तव्हां जीअं इफ्तारी कयो था,
इफ्तारी में अहिड़ी का बि शइ न खाओ जेका तेज़ाबियत पैदा करे। जीअं कोल्ड ड्रिंक्स थी वियूं, बोतल जो इस्तेमालु आहे, उहा तेज़ाबियत अॻुमी तेज़ाबियत मादे में रहंदो, तव्हां खाए जीअं तव्हां खाईंदो का बि मादे में वेंदी, कुदरतन उन मां तेज़ाब जेको आहे निकिरणु शुरू थी वेंदो। हाणे उन में तव्हां जेकॾहिं अहिड़ी का शइ खाओ जेका जीअं मानी अक्सर घर में असांखे बि चयो वेंदो आहे, असीं उन्हनि खे एडवाइस कंदा आहियूं त शुरूआती तौर ते अधु मानी जो खाइण खां पोइ तव्हां हिकिड़ो को बि नॉर्मल शरबत आहे सही मिठो आहे तव्हां उहो पीओ, उन खां पोइ तव्हांजी कोल्ड ड्रिंक जी, चांहि जी या वरी जेके चिकनाहट वारियूं शयूं आहिनि, पकोड़ा थियनि था, समोसा थियनि था, उनजी इजाज़त आहे, उन्हनि जी इजाज़त आहे रमज़ान सुठो गुज़रंदो। हा, पर इन खां पोइ त तव्हां पहिरियां का अहिड़ी शइ खाधी जेका अंदरि वही उन में तेज़ाबियत आई बि त उनजो को अहिड़ो बि माना रिएक्शन न थियो, इफेक्ट न थियो, न्यूट्रलाइज़ थी वई। हाणे तव्हांजो मादो थोरो भरियो पूरे ॾींहं खां पोइ, हाणे तव्हां अधु कलाक खां पोइ जेका बि तव्हां पंहिंजी मर्ज़ी जी शइ उहा खाई सघो था, उहा शइ करे सघो था। अगेन स्मोकिंग खां पाण खे बचाइणो आहे, छो सिगरेट ऐं पान ऐं सुपारियुनि खां पाण खे करणु चाहियो था त तव्हां रोज़ा रखणु शुरू कयो ऐं रमज़ान में तय कयो त बाबा मां सिगरेट न पीअंदुमि, त हिन जो सवाब बि अलॻि आहे, सिहत वारो मामिलो बि बिल्कुलु 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 ईअं आहे। अच्छा जी, रमज़ान जी त ॻाल्हि थी रही आहे, तव्हां रमज़ान जी तरफ़ वेंदे वेंदे छा खाइणु खपे उन जे बारे में बि ॻाल्हायो आहे, त मां पंहिंजी इन ओरल हेल्थ के भी इन सां मां कनेक्ट करणु चाहियां थी। क्या कोई ऐसी चीज़ें स्पेसिफिकली रमज़ान में यूज़ होने वाली ऐसी चीज़ें हैं, जैसे हम बैड ब्रेथ की बात कर रहे हैं, डिफरेंट चीज़ों की बात कर रहे हैं, तो क्या कोई ऐसी स्पेसिफिक चीज़ें हैं जो डायरेक्टली आपकी ओरल हेल्थ को इन्फेक्ट कर रही हैं, जो रमज़ान में हमारी प्रैक्टिस में होती हैं? देखिए, रमज़ान में हाइजीन और जैसे कि उन्होंने बताया कि हाइड्रेशन वो बहुत इम्पॉर्टेंट है। अगर डिहाइड्रेट होता है बंदा तो उससे ओवरऑल भी वो वीक फील कर रहा होता है, आपकी स्किन पे उसके बहुत इफेक्ट आ रहे होते हैं, डलनेस हो रही होती है, ओरल पे ये इफेक्ट आ रहा होता है कि बेड ब्रीदिंग शुरू हो जाती है और फिर आप एक एनर्जेटिक नहीं होते। अगर आप अपनी हाइड्रेशन मेंटेन रख रहे हैं तो ये बहुत मतलब एक प्लस पॉइंट है कि आप अपने रोज़ों को बहुत अच्छे से मेंटेन करके चलते हैं। उसके अलावा फिर ड्यूरिंग फास्टिंग क्या होता है कि आप ब्रश ऑब्वियसली नहीं कर सकते, तो फिर मिसवाक जो कि एक सुन्नत भी है और रमज़ान में तो ख़ास तौर से उसको आप ड्यूरिंग रोज़ा जो है आप अगर वो यूज़ करें तो उससे आप हाइजीन भी मेंटेन कर रहे होते हैं। प्लस मिसवाक की जो पार्टिकल्स हैं ना, वो हमारी अब तो इतनी रिसर्चेज इस पे आ रही हैं कि वो हमारी ओवरऑल बॉडी हेल्थ के लिए बहुत अच्छा है। हमारी गम की जो भी आपकी सूजिश होती है, इन्फ्लेमेशन होती है, उसको कम कर रहा होता है। जिन लोगों को सेंसिटिविटी का इशू है, इवन इस पे मैंने भी रिसर्च किया हुआ था और पब्लिश्ड भी है वो, तो उस पे क्या होता है कि आपकी जो सेंसिटिविटी का इशू शुरू हो रहा है, आपको जो मिसवाक है उसके अंदर इस तरह की चीज़ें पाई जाती हैं कि वो आपके अगर टूथ सरफेस वेयर हो गया है, मतलब आपके दांत घिस चुके हैं, उसके बावजूद मिसवाक का इस्तेमाल उस सेंसेशन को ब्लॉक कर देता है, उसको वो ठीक कर देता है। तो आपको जो ठंडा गर्म लगने की शिकायत होती है वो कम हो जाती है। तो रमज़ान में क्या होता है, हम बहुत ज़्यादा कोल्ड ड्रिंक या फिर कोल्ड ड्रिंक नहीं तो शरबत जो कि ठंडे होते हैं, ठंडे मशरूबात इस्तेमाल कर रहे होते हैं। तो इन लोगों को चाहिए ख़ास तौर से कि अगर वो दोपहर के टाइम पे, फास्टिंग के टाइम पे वो मिसवाक इस्तेमाल करते हैं तो फिर वो पी सकते हैं। वो बस निस्बत उनके जिन्होंने नहीं किया हुआ तो उनको सेंसिटिविटी का इशू ज़्यादा होता है। तो आप हाइजीन को मेंटेन करने के लिए प्लस अपनी जो प्रॉब्लम है उसको ख़त्म करने के लिए मिसवाक का इस्तेमाल रोज़ों के दौरान तो लाजमी करें। वैसे भी ये तो सुन्नत है कि आप नमाज से पहले कर ले तो बहुत ही अच्छा है। हाँ। अच्छा, तो क्या कोई स्पेसिफिक ऐसा फ्रूट या ऐसा फूड कोई स्पेसिफिक है जिसको अपनी ओरल हेल्थ को अच्छा बनाने के लिए हम रमज़ान में यूज़ करें? देखिए, उसमें तो सिट्रस फ्रूट जितने भी आते हैं आपके थोड़े खट्टे, जिसमें विटामिन सी होता है, विटामिन सी कंटेनिंग फ्रूट्स बहुत इंपॉर्टेंट है। क्योंकि वो क्या कर रहा होता है, आपकी गम स्वेलिंग जो बहुत मोस्ट कॉमन होती है, दूसरा गम ब्लीडिंग जो कि वो भी बहुत कॉमन आपको मिलती है, गम ब्लीडिंग को वो कंट्रोल कर रहा होता है, गम की स्वेलिंग को वो कंट्रोल कर रहा होता है, आपकी प्यास को भी वो एक हद तक कंट्रोल कर रहा होता है। ना सिर्फ उसको, वो आपकी स्किन रिजुविनेशन में बहुत काम आता है। विटामिन सी, यू वुडंट बिलीव, लाइक जो हमारी कोलेजन प्रोडक्शन है बॉडी की, वो विटामिन सी पे बहुत डिपेंडेंट होती है। विटामिन सी इज एक्ट एज अ कैटलिस्ट के वो उसको बूस्ट अप कर देता है। तो आपकी ना सिर्फ मुंह अच्छा हो रहा है, आपकी ओवरऑल हेल्थ, आपकी स्किन अच्छी हो रही है, फेस ग्लो कर रहा है, ईद की प्रिपरेशन हो रही है, यूं कह लें। ईद की प्रिपरेशन हो रही है। अच्छा, ये सिट्रस फ्रूट्स जो हैं वो किसी भी फॉर्म में या कोई स्पेसिफिक, जैसे रॉ हम फ्रूट खाते हैं वैसे ही खाने? आप रॉ फ्रूट्स ले लें, ऑरेंज हो गए आपके, इवन नींबू पानी, लेमन बहुत अच्छा है सिट्रस का मेन रिच सोर्स है। एवोकाडो है, रिच सोर्स है वो। उसके अलावा अगर आप जूसेस की तरफ भी तो चले जाते हैं ना,
ना? आप इन्हीं के देखिए जूसेस जो है ना, आप प्योर एक्सट्रैक्ट अगर निकालें तो वो ज़्यादा बेहतर है रादर सही। देन आप जो रेडीमेड जूसेस लेते हैं उसके अंदर विटामिन सी आई डोंट थिंक सो होता है, क्योंकि वो प्रोसेस्ड फूड होता है। प्रोसेस्ड फूड में क्या होता है, एक तो ऑलरेडी जो न्यूट्रिएंट्स हैं वो जो नेचुरल है वो डैमेज हो जाते हैं ड्यूरिंग प्रोसेस, जब वो हाँ, चल रहा होता है हाँ, तो उस सही। प्रोसेस से वो खत्म हो जाते हैं। तो जो नेचुरल है वो नेचुरल है, वो आप रॉ फॉर्म में भी ले रहे हैं, वो आपकी स्टमक में जाएगा, एब्जॉर्प्शन होनी है विटामिन सी की। हाँ, सही। तो आप इसको रॉ फ्रूट के थ्रू लें तो ज्यादा बेहतर है। और अगर आप जूसेस की तरफ जा रहे हैं, उसी का आप एक्सट्रैक्ट निकाल लें, जो कि अब तो बहुत इजी है। रमजान में वैसे भी हम शरबत और इस तरह की चीजें रखते हैं जूसेस, जी, जी, जी। तो उसमें आप रॉ फ्रूट्स के जूसेस इस्तेमाल करें। भाई बड़ा ज़बरदस्त है, क्योंकि ये जेके डिफरेंट जूसेस आहिनि, स्पेसिफिकली ऑरेंज जूसेस आहिनि या लेमनेड ठाहींदा आहियूं, ये तो असां हूअं बि असांजी हेल्थ लाइ सुठो आहे, ये टेस्ट में भी सुठा हूंदा आहिनि। अच्छा, उसी में हमारे पास एक प्रैक्टिस भी है जो ज़रूर मैं शामिल करना चाहती हूँ, और आप तीनों इस पे कमेंट कर सकते हैं। हमारे पास एक प्रैक्टिस है, हम फ्रेश जब हम वैसे फ्रूट खाते हैं तो वैसे ही खा रहे होते हैं, ज़ाहिर है उसमें कोई और चीज़ नहीं होती, लेकिन जहाँ हमने जूस बना लिया तो उसमें हमने मीठा इतना डाल दिया, चीनी डाल दी। तो चीनी डाल दी, हाँ, तो वो हमने डाल दिया नहीं। फिर लोग कहते हैं कि हम तो ब्राउन शुगर डालते हैं तो वो जरा ज्यादा अच्छी हो जाती है। तो कोई भी मीठा लेकिन हमने उसमें ऐड कर दिया है, वो कितना असर कम करता है हमारे फ्रूट का, ये बताइए अव्वल जरा। तौर पे तो मैं इस चीज़ पे ऐड करना चाहूँगी कि क्या कहते हैं, डायबिटीज़ हो जाती है, और अनकंट्रोल्ड डायबिटीज़ हमारे पास एक कॉज है मुंह से बदबू आने की। अच्छा, जी। ओके। तो और हाइपरटेंशन भी एक कॉज है। और अगर रमज़ान में जितना हम एसिड वगैरह की इंटेक करते हैं, मतलब जैसे अगर कोल्ड ड्रिंक हो गई, बच्चे पीते हैं, और जैसे जो भी चीज़ बदहजमी कर रही है आपके पेट में, वो भी मुंह से बदबू लाने की कॉज बनती है। तो अगर आप अपनी हेल्थ के लिए अच्छा चाहोगे तो एक शुगर भी, क्योंकि हम लोग उसमें शरबत भी पियेंगे, एक गिलास से किसी का पेट नहीं भरता, जितना जब तक बोतल खत्म नहीं हो जाएगी सबको पीना ही है। हाँ, और सही। तो उसमें अगर आपने और चीनी इतनी ज्यादा डाली हुई है, चाहे वो किसी भी तरह से चीनी हो, चीनी इज जहर, तो सही। उसके लिए आपका क्या ही इनटेक कर रहे हो, तो आप जितना कम रखोगे उतना ही ज्यादा तो अच्छा। अलग अच्छा, रूप हिन सां में आऊं इहा शइ चवणु चाहियां थो, सभ खां पहिरियां त कुदरती जेके बि फ्रूट्स आहिनि, ख़ासि तौर ते मां फ्रूट्स जी ॻाल्हि कयां थो, असांजी हिकु आम रिवाज जी आदत आहे त असीं उन्हनि में फ्रूट खाऊं बि था। फॉर एग्जाम्पल नारंगी आहे, असां उनजो कयो त उन में वरी थोरो मसालो या वरी हाँ, सॉल्ट तो वग़ैरह चाट विझण जी मसालो कोशिशि विझ छॾियो कंदासीं, या वरी अगरि ज़ैतून वग़ैरह खाऊं था त उन में विझण उन जी में भी कोशिशि बिल्कुल। कंदासीं। त इन में आऊं हिकिड़ी शइ चवंदो, कुदरती शइ खे जेकॾहिं तव्हां ख़ालिस तौर ते इस्तेमालु कयो था उन जा लातादाद फ़ाइदा आहिनि। आया तव्हां जेतिरी मिलावट कई ओतिरो पंहिंजे लाइ नुक़सान कयो। जीअं त उहो मिसाल जे तौर ते उन में तव्हां जेके बि मसाला चुनो आहिनि, उहे मसाला त वरी मार्केट में आया आहिनि न, पोइ तव्हांजे फ्रूट खाइण जो उनजो कहिड़ो फ़र्क़ु आहे। जूसिस ते अचूं था त जेकॾहिं एक्चुअली हिकु मेडिकल पॉइंट ऑफ व्यू सां मां ॾिसां त जेकॾहिं असीं ईअं फ्रूट आहे, नारंगी आहे, सूफ़ आहे, असीं उनखे ईअं खाऊं था या उनजो जूस कढी पीऊं था त जूस काफ़ी वैल्यूएबल हूंदो आहे, छो जो जेको लिक्विड फॉर्म में हूंदो आहे, पाणियाठ वारो हूंदो, असांजे हाज़मे में जल्दी बि कंदो ऐं तक़रीबन 90% या 95% 99% तो आज़मू थींदो आहे। बाक़ी मथां जेका बि असीं उनजो उहो खाईंदा आहियूं, जंहिंखे सिंधी में असीं ॻब चवंदासीं या वरी उनजो चवंदासीं खलूं जेके आहिनि उनजा चवंदासीं, त उहे बराए रास्त वॉशरूम जे ज़रिए जेके आहिनि उहे निकिरी वेंदियूं आहिनि जिस्म मां। त तव्हां जूस ठाहियो था, पर उन जूस में अगेन मिलावट नाहे करणी, तव्हां मिलावट करे पंहिंजो ई नुक़सान कयो था। मिसाल जे तौर ते तव्हां केले जो जूस ठाहियो था ऐं तव्हां चाहियो था त अच्छा हीउ मिठो नथो थिए, तव्हां हुन में खजी विझी छॾियो, कतल जेका थींदी आहे उहा विझंदो, उन में उहा थींदी। बाक़ी आहे हाणे तव्हां नारंगी जो जूस ठाहियो था त उन में तव्हां ॿी काई शइ एड करण जी त ज़रूरत ई कोन्हे, उनजो पंहिंजो हिकिड़ो अलासी कुदरती अहिड़ो टेस्ट रखियो आहे। पर हाणे चऊं था त ॿी वरी का बि अहिड़ी शइ आहे, अहिड़ो को जूस आहे, सूफ़ जो जूस आहे, तव्हां उन में खंडु विझण जी कोशिशि करे मिठो करण जी कहिड़ी ज़रूरत आहे। सूफ़ तव्हांजे तव्हां खाओ था, तव्हां उन में मथां खंड जो पाउडर बुरके खाईंदो, तव्हांखे कीअं महसूसु थींदो, अजीब ई लॻंदो। त ईअं त उन जूस में विझण जो कोन्हे को, इवन जेकॾहिं तव्हां न विझंदो ऐं ख़ालिस जूस कढी, माना बाज़ारी जूस त असीं डॉक्टर उन खां मना ई कंदा आहियूं, उन में शायदि फ्लेवर ई हूंदो आहे, ॿियो त कुझु हूंदो ई कोन्हे। फ्रूट वठी अचो, जूसर वठी छॾियो, घर में उनजो जूस कढो ऐं उन में का बि मिलावट न हुजे, ख़ालिस तौर ते तव्हां उनखे जेके अगरि इस्तेमालु कयो था त उनजा लातादाद फ़ाइदा आहिनि। ऐं माना स्किन जे हवाले सां जीअं डॉक्टर साहिबा ॾिसियो, उनखे थोरो सिंधी में ॿुधाइणु चाहियां थो, नारंगी जो जूस आहे, लीमू पाणी जेको लीमू जो जूस आहे, या अक्सर असीं पंहिंजो लीमू जी मिलावट कंदा आहियूं इन में, गुड़ जे शरबत में या ॿियनि उन्हनि में, त उन्हनि में उहे असांजी स्किन जे लाइ, वात जे लाइ, जेका ब्लीडिंग थिए थी इन जे लाइ काफ़ी हिकिड़ो हूंदा आहिनि। मतिलबु अगरि को बि माण्हू आहे, या जेके असां वटि काफ़ी सारियूं अहिड़ियूं छोकिरियूं आहिनि जेके चाहिनि थियूं त हिकिड़ो नेचुरल ग्लो स्किन में अचे,
त जेके मौसमी फ्रूट हूंदा आहिनि तव्हां उन्हनि जो जूस ठाहे पियो त उन सां बि हिकिड़ो स्किन ते उन ते ॾाढो रिहाइड्रेशन थींदी आहे, काफ़ी सुठो फ़र्क़ु पवंदो। त मतिलबु मेकअप जी कॉस्मेटिक थी वञण जी ज़रूरत ई कोन्हे। तव्हां मौसमी फ्रूट जेको बि अचे थो उनजो जूस ठाहे पीअंदो त तव्हांजी स्किन जे लाइ इन्हनि जे लाइ बि काफ़ी जेको आहे इंपॉर्टेंट हूंदो आहे। सही इन शॉर्ट कुदरत वारी शयुनि खे कुदरत वांगुरु ई इस्तेमालु कंदो कुदरत त मज़ो वांगुरु ईंदो। थो लॻे। अच्छा लेमन जी तव्हां ॻाल्हि कई, हींअर छो त वायरल डिज़ीज़िस जो बि हिकु माहौल आहे जेको हलियल आहे, काफ़ी माण्हुनि जो चवणु इहो आहे त लेमन तव्हांजा गला ख़राबु कंदो आहे? न ईअं वाक़ई कोन्हे, सही आहे? बिल्कुलु बि न आहे। हा। अक्सर जेकॾहिं तव्हांखे जेका बि माना गले जी का बि ख़राबी हूंदी आहे त उनमें खटाई जेका बि शइ हूंदी आहे उहा उनजो ईअं ई माना सिम्टम्स खे एग्रीवेट कंदी आहे, वधाईंदी आहे। जीअं मां चयो त ज़ुकाम ऐं फ्लू आहे, तव्हां मथां पखो हलाए छॾियो, ओके, त उहो इहा शइ ईअं एग्रीवेट थी थी कंदी सघे। आहे। सही। पर जॾहिं डायरिया, मोशन, वोमिटिंग आहिनि उन्हनि में त असीं चवंदा आहियूं अवां लीमू पाणी ज़रूरु पियो त उहा अवांजी नमकियात खे ऐं उन्हनि खे अवांखे जेको आहे हिकिड़ो प्रॉपर वधाईंदो। सो इहो आहे त जेकॾहिं उन वक़्त ताईं तव्हां बंदि कयो था तव्हांखे थोरो रिलीफ मिलंदो, फ़ाइदो मिलंदो। पर गले जी अगरि ख़राश वग़ैरह इहा आहे, कोई अहिड़ो मामलो आहे। बाक़ी जेकॾहिं पेट जी का बीमारी आहे, उल्टियूं वग़ैरह आहिनि, उन में त तव्हां हिन जो इस्तेमालु कंदो त उहो फ़ाइदेमंद हूंदो। फ़ाइदेमंद हूंदो, ज़बरदस्त। अच्छा जी, असां थोरो सो स्टूडेंट्स जी तरफ़ बि वञणु चाहियूं था। ऐं प्रोग्राम जी शुरूआति में मां जीअं चयो त असांजे जेके मेडिकल स्टूडेंट्स आहिनि उन्हनि जे लाइ बि पंहिंजे प्रोग्राम खे मां कारआमद साबित करणु चाहियां थी। असां सां गॾु हिकु स्टूडेंट बि तशरीफ़ फरमाए त मां उन्हनि जी तरफ़ बि वञणु चाहियां थी। कोई स्पेसिफिक स्केड्यूल रमज़ान के हवाले से जो आप सजेस्ट करेंगी हमारे उन तमाम स्टूडेंट्स को जो आप ही के बैच के साथ हैं या आपसे जूनियर हैं उनके लिए? बेसिकली मैं तो ये कहूँगी क्योंकि सबकी एग्जाम्स तो आ ही रहे हैं, इंटर बोर्ड के और सबके, मेरे खुद के पेपर्स हैं रमज़ान में ही है, जबकि हम इस्लामिक मुल्क है लेकिन इतना तो करना चाहिए, लेकिन फिर भी कोई नहीं ये करता। वाकई में होना चाहिए था। वैसे ये मुझे भी बड़ा दुख हुआ जब मैंने सुना हाँ। था। मैंने कहा यार मतलब रमजान में तो ठीक है, वैसे मार्च में होते हैं, लेकिन आप पहले करा लें या एक महीना बाद कुछ करा कर लें। रहे थे लेकिन हाँ। नहीं, इन लोग का रखना इसी में ही है। और साथ साथ मतलब इबादत भी करनी है क्योंकि वी आर एडल्ट्स। तो मैं जो फॉलो करती हूँ, मैं ये करती हूँ कि सहरी तक तो हर कोई जागता है, अच्छा हो बुरा हो, अब हम उसको यूटिलाइज करते हैं। हाँ, हाँ। तो मैं, क्योंकि मैं तरावी भी पढ़ने जाती हूँ, तो अफ्तार के बाद क्या कहते हैं तरावी कर ली, उसके बाद 11 बजे आई तो कुछ उस टाइम पे मैं फ्रूट्स वगैरह इनटेक करती हूँ। तो जैसे मैंने फ्रूट्स कर लिया, एनर्जी आ गई है। अब क्या कहते हैं वहां से मैंने टाइम स्टार्ट करा, मैं 11 बजे 1 बजे तक पढ़ा, उसके अंदर आराम से हो जाता है। उसके बाद 1 बजे मैंने फिर कुछ जैसे कोई फ्रूट ले लिया या क्या कोई भी ड्राई फ्रूट्स कर लिया, या अगर किसी को उस टाइम पे कुछ खाना है जैसे रोटी वगैरह कोई लोग इनटेक करना चाहते हैं उस टाइम पे कर सकते हैं, ज्यादा अच्छा है। और एक और चीज मैं ऐड करूंगी वो चाय का। सब शौकीन होते हैं और लोग, और पता है लोग ज्यादातर ऐसा करते हैं कि हर 1-1 घंटे बाद चाय, क्योंकि उनको 3 टाइम की तलब तो अपनी पूरी करनी है। हाँ। वो भर लेते हैं। हाँ। उसकी वजह से भी आपकी डिहाइड्रेशन भी हो जाती है उसमें। सही। और तो क्या कहते हैं वो भी एक कॉज है। तो आपको ना ऐसा करना चाहिए कि जैसे आपने अफ्तार के बाद कर लिया, उसके बाद रात के 1 बजे या इस टाइम पे कर लें और एक अफ्तार के सहरी के टाइम पे कर लें, तो 3 टाइम आपका हो भी गया, और लेकिन विद इंटरवल हो गया, तो आपका कोई इतना अफेक्ट भी नहीं हुई है। सही। तो उसके बाद क्या कहते हैं आराम से सहरी कर लिया, आप सो गए या यूनिवर्सिटी चले गए, क्योंकि अभी तो यूनिवर्सिटी भी जाना है। हाँ, तो उसके बाद जैसे ही आप आए तो आप उसके बाद थोड़ा सा आप सो सकते हो, आप आराम कर लो या जो भी करना है, और उसके बाद फिर आपकी रूटीन स्टार्ट है। अच्छा, एमडीके स्टूडेंट्स लाइ मां हिकिड़ी इंपॉर्टेंट ॻाल्हि चवणु चाहियां थो, जेके ख़ासि तौर ते उहे डॉक्टर्स जेके माना नौजवान जेके डॉक्टर थियणु चाहिनि था। ॾिसो, सभ खां पहिरियों ॻाल्हि आहे एमडीके यानी मेडिकल कॉलेज एप्टीट्यूड टेस्ट जा जेके बि तयारी कनि था, सिंध जी कंहिं बि कुंड कुर्छ में, पाकिस्तान में किथे बि आहिनि, हिकु शइ उन्हनि खे इहा ख़्यालु रखणु खपे। मां सिंध जे स्टूडेंट्स जी फ़िलहाल ॻाल्हि कयां पियो त तव्हांजे लाइ जेको सिलेबस हूंदो आहे, जितां तयारी करणी आहे, उहा सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जाम शोरो जा जेके 6 किताब आहिनि, फर्स्ट ईयर इंटर जो बायोलॉजी, फर्स्ट ईयर इंटर केमिस्ट्री, फर्स्ट ईयर इंटर फिजिक्स, उन्हनि खे अवां रीडिंग करणी आहे, पढ़णो आहे, किताब खे पढ़णो आहे। जेके अक्सर कोचिंग जेके बि मुख़्तलिफ़ पंहिंजी प्रमोशन करण जे लाइ उहे ॿिया इलाही किताब, नोट्स वग़ैरह उहे प्रोवाइड कंदा आहिनि, उन्हनि जी का बि ज़रूरत बि कोन्हे ऐं को फ़ाइदो बि न हूंदो आहे। हुजे हा त आउं स्क्रीन ते वेही हिते उन शइ ते आउं डिस्कस न कयां। त सभ खां पहिरियां अवां पंहिंजा जेके बि फर्स्ट ईयर इंटर जा 2 किताब, 6 किताब आहिनि, बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स जा फर्स्ट ईयर इंटर जा, उन्हनि खे ईअं सिंधी में चवां त घोटे पी छॾिणो आहे। उन्हनि जो जेको बि कॉन्सेप्ट आहे अव्हांखे उहो करिणो आहे। उन खां पोइ तव्हां जंहिं बि डिवीजन सां तालुक़ रखो था, कराची डिवीजन सां तालुक़ रखो था त डाउ ग्रेड्स जा पास पेपर्स हूंदा आहिनि। वरी जेकॾहिं तव्हांजो हैदराबाद जा त लम्स जा पास पेपर हूंदा आहिनि। वरी जेकॾहिं माना हिन जा आयो त लाड़काने जा पास पेपर्स हूंदा आहिनि, सीएमसी जा पास पेपर आहिनि, उहे आहिनि। या अक्सर को बि पास पेपर जो किताब वठी उनखे करणी आहे। एमसीक्यूज़ प्रैक्टिस ईअं करणी आहे अव्हांखे, किताब पढ़ियो, बाज़ार में वञो, ॿियो को स्टफ या किताब ख़रीद करण जे बजाए अहिड़ा किताब ख़रीद कयो जंहिंमें 100-150 एमसीक्यूज़ हुजनि, जेके सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जे चैप्टर वाइज़ हुजनि। अवां उहे करे उन्हनि जी उहा प्रैक्टिस कंदो।
ॿियो को बि स्टफ फॉलो करण जी कोचिंग जी ॻाल्हियुनि में अचण जी ज़रूरत कोन्हे, छो जो असां बि इहे ग़लतियूं कयूं जॾहिं पेपर में आयासीं त नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि में मुंझी वञूं पिया। हाँ। इन्हनि शयुनि में इहो आहे त तव्हांखे ॿियो को बि स्टफ फॉलो करण जी ज़रूरत कान्हे, सिर्फ़ु टेक्स्ट बुक बोर्ड जा टेक्स्ट बुक ऐं MCQs जेके उन्हनि जे मुताबिक़ हुजनि उहे ऐं पास पेपर्स इहे सॉल्व कयो, इंतिहाई ज़िंदगी आसान थी वेंदी, अॻिते टेस्ट में बि आसानी थी वेंदी। हाँ। ऐं ॿियो इहो आहे त एग्ज़ाम जो कॾहिं बि टेंशन न आहे वठिबो, छो जो जेकॾहिं टेंशन वठण सां ई एग्ज़ाम पास थी वञे हा या सुठी तयारी थिए त मां सभिनी खां पहिरियां एतिरो टेंशन वठी आऊं उहो कयां त टेंशन वठण जी ज़रूरत न हूंदी, पाण खे काउंसिल कबो आहे ऐं इज़ी टॉपिक्स खां स्टार्ट कबो आहे, पोइ डिफिकल्ट टॉपिक्स जी तरफ़ वञिबो आहे त इंट्रेस्ट डेवलप थींदो आहे। मैक्सिमम बि तव्हांखे हफ़्तो खां 2 हफ़्ता लॻंदा जो तव्हां हिकु आदी थींदो, शुरू में तव्हांखे लॻंदो तव्हां सुठो नथा पढ़ी सघो, हाँ, सो मुश्किल उहो न लॻंदो। टेंशन वठण जे लाइ इज़ी टॉपिक शुरू कयो, हफ़्ते ताईं पाण खे ज़बरदस्ती कयो। जीअं पढ़ो था त वधि में तव्हांजे साम्हूं लैपटॉप हुजे, मोबाइल फोन अव्हां खां पासे ते हुजे, न त मोबाइल फोन वरी पोइ अव्हांखे कंहिं ॿिए तरफ़ हाँ डिस्ट्रैक्ट इहे इहा important वाकई शयूं आहिनि। हक़ीक़त आहे। असांजी नॉर्मल प्रैक्टिस बि आहे त असां ब्रेक ते असांखे वञिणो आहे, पर नॉर्मल प्रैक्टिस सां वटि इहा आहे त मोबाइल ते असां टॉपिक्स खोले ई पढ़ी रहिया हूंदा आहियूं, उतां ई ॿी का स्क्रीन पॉपअप थींदी आहे, असां उन उतां तरफ़ ई हली वेंदा फेसबुक आहियूं। इंस्टाग्राम हाँ, ख़बर ई कोन पवंदी आहे, राति गुज़री वेंदी पोइ आहे, वरी टेंशन थींदो आहे त पढ़ाई नथी थिए। पढ़ाई न थी। जल्दी सां हिकु ब्रेक जी तरफ़ वञूं था नाज़रीन, वक़्तु आहे ब्रेक जो। तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। वेलकम बैक जी। अच्छा जी, हिते असां कोशिशि त करे रहिया आहियूं कि हिकु प्लेटफॉर्म तां तव्हांखे उहे सभु शयूं ॿुधाए सघूं जेके तव्हांजे ओवरऑल ज़िंदगी में बि ऐं स्पेसिफिकली रमज़ान शरीफ़ खां अचण खां पहिरीं या रमज़ान शरीफ़ जे दौरान तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद थी सघे। बट मां इहो चाहियां थी त हीअ सिर्फ़ु हिकु शायदि नंढड़ो सो प्लेटफॉर्म आहे। असांजी आबादी माशाल्लाह हर रोज़ ॾाढी तेज़ी सां यही हिकु शइ, यही एक चीज़ है जो बहुत जल्दी बढ़ती है, उहा वधंदी भी वञे। हमारी तमाम आवाम के लिए आई एम श्योर कि बहुत सारे अवेयरनेस सेशंस भी होते होंगे, बहुत सारे इस तरह के इवेंट्स भी होते होंगे जहाँ पे हम उन लोगों को अवेयर कर सकें, लेकिन उसके बाद भी अलमिया ये है कि हमें वही रॉन्ग प्रैक्टिसेस मिलती हैं जो सालों से हमारे कल्चर में कहीं ऐड हो गई हैं। वो हमारे कल्चर का हिस्सा नहीं थी, लेकिन आज वो ऐड हो गई हैं। आपको क्या लगता है कि इस अवेयरनेस को कॉमन करने के लिए, लोगों तक पहुँचाने के लिए किस तरह के इक़दाम हमें करने चाहिए? देखिए, जो आजकल सोशल मीडिया का दौर है और हर कोई सोशल मीडिया यूज़ कर रहा है, तो सोशल मीडिया आई थिंक राइट नाउ इज़ द बिगेस्ट प्लेटफॉर्म जहाँ पे हम अपने मैसेजेस को कन्वे कर सकते हैं। बट मसला यहाँ पर आ जाता है, स्पेशली अगर हम डेंटिस्ट्री रिलेटेड बात करें, प्रैक्टिस को रूटीन में लेकर आना और सही प्रैक्टिस करवाना और प्लस मॉनिटर करना उनको बहुत मुश्किल है। उसके लिए पेशेंट को, इवन जो भी एक नॉर्मल भी बंदा है, उसको चाहिए कि वो खुद उसके अंदर इतनी विलिंगनेस हो कि वो करना चाहे। दूसरा, अगर हम देखें क्या होता है कि लोग सोशल मीडिया, बहुत से लोग ऐसे भी जो नहीं यूज़ करें या इस तरह की कम्युनिटीज़ हैं जहाँ पे टीवी भी नहीं होता, इंटरनेट की सहूलत नहीं होती, तो वहाँ पे लोअर कम्युनिटीज़ और एरियाज़ में जाके हमें वहाँ पर कैंपिंग की बहुत ज़रूरत है। ऑल्दो ये कैंपिंग हो रही है, बहुत से वेलफेयर आजकल हैं जो करवा रहे होते हैं, बहुत से इवन गवर्नमेंट इस पे वर्क कर रही है और बहुत अच्छा इनका रोल भी है। गवर्नमेंट का बहुत अच्छा रोल है यहाँ पर मैं इसमें पाकिस्तान ऐड करना चाहूँगी। बेसिकली आई एम द वाइस सेक्रेटरी ऑफ APDS से पाकिस्तान, और हम लोग डेंटल कैंप्स भी करवाते हैं और मैं फर्स्ट ईयर से इसमें थी। तो मैं तो सबको यही सजेस्ट करूँगी कि जैसे अगर आप स्टूडेंट आए हो मेडिकल फील्ड में, तो आपका बेसिक एम क्या होता है कि ह्यूमैनिटी को सर्व करना। तो आप जैसे क्योंकि डेंटिस्ट्री इज़ वे टू एक्सपेंसिव, और इसको माइंड में रख के बेसिकली अगर आप करना चाहते हो तो आपको लोअर कम्युनिटी पे ज़्यादा वर्क करना चाहिए, क्योंकि अपर कम्युनिटी तो वैसे ही सब कुछ अफोर्ड कर सकती है और वो लोग कर भी लेते हैं। तो अगर स्केलिंग हो गई, वो लोग 12-12 हज़ार रुपए में भी आराम से करवा लेंगे। लेकिन हर 6 महीने बाद अगर आप देखो, हमारी आमनी जो मेजॉरिटी ऑफ पीपल है वो अफोर्ड नहीं कर सकते। सही। तो हम लोग बेसिकली कैंप्स लगाते हैं जो डाउ यूनिवर्सिटी से भी होती है, और क्या कहते हैं, हम लोग एशिया पैसिफिक डेंटल स्टूडेंट एसोसिएशन से भी करते हैं। तो जो भी जैसे कम्युनिटी होती है वहाँ पे हम लोग लेके जाते हैं डॉक्टर्स, वहाँ पे फ्री का चेकअप भी करवाते हैं, और जो हमारी होता है तो हम लोग उसको टूथब्रश हो गया या ब्रशेस हो गए वो भी हम दे देते हैं। और जिनको ट्रीटमेंट रिक्वायर्ड होती है, हम जाहिर सी बात है हर किसी को तो नहीं दे सकते, लेकिन जो मोस्ट नीडेड पीपल होते हैं जो उसको हम प्रायोरिटाइज करते हैं। सही। और वो किस तरह के, किस नौयत के ट्रीटमेंट्स होते हैं? कि जैसे जिनको फॉरन ही जब बहुत ज़्यादा ब्लीडिंग हो रही है, पेरियोडोंटाइटिस है जिसकी ब्लोन लॉज भी बहुत ज़्यादा हुआ है, तो हम लोग, और चेयर साइड ट्रीटमेंट भी होती है। जैसे अगर केरीस है, हम लोग एस्कैविटेट, मतलब वहीं पे फॉरन हमने वो रिमूव करा और मटीरियल लगा दिया। जो हमारी तरह से हम
जितना उनका दर्द कम करना चाह सकते हैं हम उतना करते हैं। सही सही। अच्छा यहाँ पे जी जी अच्छा अवेयरनेस जे हवाले सां आउं सिर्फ़ु एतिरो इहा शइ चवणु चाहियां थो त असां वटि जेका बि समाज जी मेंटेलिटी हूंदी आहे उन जे हिसाब सां ई उनखे गाइड ऐं ॿुधायो वेंदो आहे ऐं उनजी रिसोर्सिस जे हिसाब सां ॿुधायो वेंदो आहे। दुनिया अॼुकल्ह कमु करे पई टेली हेल्थ ते। टेली हेल्थ मतिलबु परे खां वेही करे तव्हां सिहत जे बारे में ॾियो। हाणे उन में हिकिड़ो नंढो मिसाल आउं ॾियां थो, कोविड जे हिन ज़माने में छा हुयो त कोविड खां बचण जे लाइ अगरि असां फोन बि कंहिंखे कयूं पिया त रिंग ते बि असांखे उहे हिकिड़ियूं गाइडलाइंस मिलनि पियूं, सभु कुझु थियनि पियूं, त इहे असांखे प्रॉपर फॉलो करणु खपनि। जेके बि अॼुकल्ह असांजी हिन में जीअं हेपेटाइटिस आहे, टीबी आहे या ॿियूं अहिड़ियूं बीमारियूं आहिनि, स्मोकिंग खां असां कंहिंखे बचाइणु चाहियूं था, डेंटिस्ट्री सां रिलेटेड मतिलबु का बि असां पंहिंजी कैंपेन हलाइणु चाहियूं था, एटलीस्ट उनखे उन फोन जे रिंग टोन खां स्टार्ट कजे। त फोन जो रिंग टोन थियो, वरी उन खां पोइ अक्सर असांजे जेके ॻोठाणा माण्हू आहिनि उहे अॼुकल्ह फेसबुक, ख़ासि तौर ते नौजवान जेका असांजा आहिनि उहे फेसबुक इस्तेमालु कनि था। त असांखे पंहिंजे ई इन जे ज़रिए जेके गवर्नमेंट जो मुंहिंजे हिसाब सां आहिनि उन्हनि खे ट्रेन करणु खपे। हिकिड़ा अहिड़ियूं कैंपेन्स हलाइणु खपनि जेके चेन ऑफ कैंपेन्स आहिनि, मां चवां त हिक ॿिए जे पुठियां उन्हनि जूं उहे कैंपेन्स हुजनि। ऐं नॉर्मली जेकॾहिं हू का अहिड़ी बि वीडियो ॾिसनि था त उनजे विच में उहो एड अची वञे, उन एड में उनखे उहा शइ थी वञे। ॿियो हेल्थ सां रिलेटेड असां वटि बहितरीनु कमु करे सघनि थियूं जेके अक्सर हेल्थ केयर वुमेन या जेके हेल्थ केयर मेल हूंदा आहिनि, जेके ख़ासि तौर ते पोलियो पीआरणु वेंदा आहिनि। हाणे असां उन्हनि जी मतिलबु उन्हनि खे ड्यूटी ॾियण खां पहिरियां, हायरिंग करण खां पहिरियां, सभ खां पहिरियां त उहे इन्हनि खे चूज़ कयूं जेके थोरा डेडिकेटेड बि हुजनि, पढ़िया लिखिया बि हुजनि। अक्सर चलो असां कंहिं अहिड़े खे बि चूज़ करे था वठूं त पोइ असीं उन्हनि जी ट्रेनिंग करायूं। हाणे उहे जॾहिं उते घर वञनि थियूं त नॉर्मली जेके डिज़ीज़िस थियनि थियूं, हेपेटाइटिस सां, साई आहे, टीबी आहे, ब्रेस्ट कैंसर आहे, हू उते वञी उन्हनि औरतुनि सां या मर्द वञनि था त उताकुनि ते वेही अगरि मर्दनि सां वञी वेही इन्हनि नुमा कचहरी कंदा या थोरो तरीक़ो छा हूंदो आहे उनजो इहो हूंदो आहे त तव्हां उते वञण खां पोइ हिकिड़ो बिरयानी जो देग लाहे छॾियो, ॻोठाणा सभु उते ईंदा। हाणे बिरयानी जे चकर में तव्हांजो सॼो प्रोग्राम वेही ॿुधंदा जेको तव्हां हिन में। त हिन में DHOs जी ॾाढी इंपॉर्टेंट जेका आहे उहा कोशिशि आहे, या एजुकेशन ऑफिसर जेके DEO आहिनि उन्हनि जी आहे त तव्हां स्कूलनि में, हॉस्पिटल में, बाबा अॼु असां ही प्रोग्राम कयूं था, हिन खां पोइ तव्हांखे लंच जो ॾींदासीं, माण्हू उते तव्हां वटि ईंदा, माण्हू तव्हांखे ॿुधंदा। 90% मां 10% माण्हू अगरि उन मां सिखनि था त हिकिड़ो सुठी अवेयरनेस असीं ॾेई सघूं था। ऐं ॿी उन में हिकिड़ी जेका इंपॉर्टेंट हिकिड़ी शइ उहा इहा आहे त पढ़ी लिखी जेको बि असांजो तबिको आहे उन्हनि खे असीं हीअं वेही करे जीअं नॉर्मली यूनिवर्सिटीज़ में ऐं उन्हनि में वेही अगरि सेमिनार्स करायूं ऐं इसेंशियल ठाहियूं। छो जो असां वटि जेको पाकिस्तानी सोच जा माण्हू आहिनि उन्हनि ते जेतिरो उहो मोचड़ो या जेतिरो उहा सख़्ती न हूंदी ओसी ताईं कोन थींदो। तव्हां उहे उन्हनि जी एजुकेशन जो हिसो ठाहे छॾियो यूनिवर्सिटीज़ जो, त हर महीने में, हर 6 महीननि खां पोइ हिकिड़ो सेमिनार रखंदासीं, उहा उते स्टूडेंट जी अटेंडेंस मस्ट हूंदी त स्टूडेंट ज़रूरु ईंदो, पोइ तव्हां वेही उन्हनि खे उते उहे हैंड्स ऑन वर्कशॉप करायो। इन करण सां मां सम्झां थो असीं हिकु सुठी अवेयरनेस करे सघूं था। हर हिकु माण्हू जी मेंटेलिटी जे हिसाब सां उनखे अवेयर करण जी कोशिशि कजे त हिकु मुझे लगता है कि एजुकेशन तो देनी चाहिए, वो बच्चों को ज्यादा देनी चाहिए जो ग्रोइंग एज में होती है, क्योंकि अगर वो लोग हैबिट वो अपनी जिंदगी में लगा लेंगे जब ही वो आगे तक लेके चलेंगे। सही, क्योंकि जितना अगर यूनिवर्सिटी वगैरह में भी हैं वो लोग एजुकेटेड हैं, उन लोगों को खुद अपना अच्छा बुरा पता है। तो अगर जैसे अगर हम लोग गवर्नमेंट स्कूल हो गए, अगर वहां के बच्चों को ज्यादा बताया जाए कि अच्छा बुरा क्या है, ताकि वो अपने घर वालों को भी जाके बताएं, क्योंकि जब वो वहां पे पढ़ रहे हैं उनके घर वालों को भी इतना नहीं आइडिया होगा। सही। अच्छा लेकिन अनीसा साहिबा एक हमारे पास बहुत अच्छी बात है जो आपने बात कही कि हमें स्कूलिंग से करना चाहिए। वैसे भी मुआशरती तौर पे जो भी चेंज आता है आपको इसी एज से स्टार्ट करना पड़ता है, ये बिल्कुल सही बात है। लेकिन अलमिया ये सोसाइटी का कि हमारे पास एडल्ट्स ही ये गलती कर रहे हैं, मसला ये है, और वो एजुकेटेड एडल्ट्स हैं। मैंने ऐसे लोग भी देखे, हम नॉर्मली कहते हैं ना कि रात को आप टीथ जो है ब्रश करके सोएं, आप पढ़े लिखे घरों में देखेंगे प्रैक्टिस नहीं होती, वो वहीं पे आपने मीठा खाया और वहीं पे सो जाते हैं, और फिर सुबह उठ के एक और न्यू है कि वेपिंग का, ई सिगरेट। बिल्कुल बिल्कुल, ये अगेन लेकिन क्या कहते हैं, ई सिगरेट मेरे लिहाज से उतनी ही कैंसरजरस है, एक मतलब इतने ही उसके गलत असरात हैं जितना नॉर्मल सिगरेट के हैं। लोगों को लगता है कि मतलब अगर आप वो वाली ऑल्टरनेटिवली वो जा रहे हैं कि वो इलेक्ट्रॉनिक है, वो इतना खराब नहीं है आपकी हेल्थ के लिए, लेकिन उतने ही उसके भी नुकसानात हैं जितना आपका नॉर्मल सिगरेट में होता है। पान, छाल या गुटखा, अगर आप लोग को वो तो बड़ा घिन खाता हुआ लगता है, आप भी वही चीज कर रहे हो। बिल्कुल 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 ऐसा ही है। अच्छा ये मुझे बताएं कि एज ए डेंटिस्ट अगर स्पेसिफिकली 1 मंथ के लिए चले हम शुरू करते हैं कि अगर आपको कौन सी ऐसी चीज़ें लगती हैं आपके ओरल हेल्थ के हिसाब से जिसको फ़ौरनी तौर पे अपने मुआशरे से उठा के फेंक देना चाहिए? अच्छा, मैं ये कहूँगी कि माइंडसेट, जैसे कि मैं डॉक्टर की बात पे एक बात ऐड करूँगी, उन्होंने कहा कि डेंटिस्ट्री इज़ एक्सपेंसिव। ये लोगों का माइंडसेट है कि डेंटिस्ट्री इज़ एक्सपेंसिव, ये जहन से निकाल के फेंक दें आप। डेंटिस्ट्री इज़ नॉट एक्सपेंसिव।
हमारे पास क्या होता है, मरीज उस वक्त आएगा आपके पास जब उसको दर्द होगा या उसका बेड़ा गर्क हुआ हुआ होगा या कुछ ना कुछ मेजर शुरू हो चुका होगा। जब आप नोटिस करें आपके मुंह में बहुत छोटी सी माइनर चेंजेस भी आ रही हैं, इवन आपके दांत पे एक ब्लैक स्पॉट दिख रहा है जो कि पिन पॉइंट है, ऑल्दो कोई बहुत बड़ा कैविटी लीजन नहीं है, बट एक पिन पॉइंट है, वो आपको नजर आ रहा है कि वो एक पिन पॉइंट है, हो सकता है नीचे कहानी वो ज्यादा हो, डीप वो ज्यादा डिस्ट्रक्शन हुई भी हो, आपने उसी टाइम विजिट करना है। अगर आप उस स्टेज पे विजिट करते हैं, आपके पैसे कब लगने हैं, डेंटिस्ट्री एक्सपेंसिव नहीं है, उस स्टेज पे आप उस दांत का इलाज कराएंगे या आपके मसूड़ों में प्रॉब्लम है, उस स्टेज पे आप इलाज कराते हैं तो आपका पैसा कम लग रहा होता है। लेकिन वही आप उस वक्त आ रहे हैं, आपको पेन स्टार्ट हो गया, अब आपकी फिलिंग से कहानी नहीं चलेगी, अब नाउ यू नीड रूट कैनाल, यू माइट गो फॉर एक्सट्रैक्शन। तो आपका अब ना सिर्फ ट्रीटमेंट ऑप्शन आपका चेंज हो गया, ये अब एक्सपेंसिव होगा। ये एक्सपेंसिव इसलिए नहीं हो रहा कि वो मरीज को लग रहा है, ये इसलिए हो रहा है कि जो प्रोसीजर आप पे किया जा रहा है उस पे चीजें उस तरह से इस्तेमाल हो रही हैं। तो अगर आप अर्ली फौरन से विजिट करते हैं, कोई भी चेंज आप ऑब्जर्व कर रहे हैं, ऑल्दो आपको पता है इंटरनेशनली ये होता है कि हर 6 महीने में रिकमेंडेड है कि आपको प्रॉब्लम है नहीं है, आपको डेंटिस्ट के पास एक रेगुलर विजिट करना है ताकि वो डायग्नोस कर ले आपकी कोई भी चेंजेस आ रही हैं। हमारी पॉपुलेशन के अंदर ये प्रैक्टिस बिल्कुल भी नहीं है। वो उस वक्त आएगा जब लास्ट स्टेज चल रहा हो, तो फिर वो समझते हैं कि जी ये तो बहुत एक्सपेंसिव ट्रीटमेंट है, हमें तो डेंटिस्ट के पास जाना ही नहीं है। तो ऐसा नहीं है, आपको कुछ भी डिफरेंस लगे, इवन आपको एक पेन या एक छाला भी मुंह में होता है जो कि बहुत कॉमन है, वो छाला भी आपके लिए एक अलार्मिंग सिचुएशन हो सकता है। तो उसमें भी आपको चाहिए कि आप कुछ डेज का वेट करें, 1 to 2 वीक, लेकिन अगर वो हील नहीं हो रहा है, इट माइट बी कैंसर, आपको विजिट करना है डेंटिस्ट को। सही, ये नहीं वो देखते हैं कि जी छाला है, फॉलिक एसिड से सही हो जाता है तो हम सिर्फ फॉलिक एसिड खा लेते हैं और ये सही हो जाएगा, ऐसा नहीं है, आपको विजिट करना है। सही। दूसरा मैं ये एक और पॉइंट ऐड करूंगी, थोड़ी देर पहले बात हो रही थी सिट्रस फ्रूट के जूसेस पे, तो उस पे हम शुगर की बात कर रहे थे कि या हम व्हाइट शुगर उस पे ऐड कर देते हैं या ब्राउन शुगर ऐड कर देते हैं। तो ये मैं जो वो लोग जो डायबिटीज़ जिनको है उनके लिए कहना चाहूँगी, एक रिसर्च अभी पब्लिश हुई थी अमेरिकन जर्नल में, तो उसके अकॉर्डिंग ये था, वो बेसिकली इट वाज अ रेंडमाइज कंट्रोल ट्रायल जिसमें डायबिटीज़ के पेशेंट को एक को वाइट शुगर दिया गया एंड एक को ब्राउन शुगर। तो जो शुगर के पेशेंट है, अगर वो अपने जूसेस में वाइट शुगर ऐड करते हैं, विद इन 30 मिनट्स टू 1 आवर एक शुगर स्पाइक आती है, और वो एक इमरजेंसी सिचुएशन भी हो सकती है डायबिटिक पेशेंट के लिए। तो उनको तो व्हाइट शुगर बिल्कुल कट ऑफ कर दें, इट्स अ बिग नो फॉर डायबिटिक पेशेंट। ब्राउन शुगर फिर भी इट्स अ सेफ, मतलब उसकी भी ऑब्वियसली हार्म इफेक्ट हैं, लेकिन अगर शुगर स्पाइक से आपको बचना है, क्योंकि ये बहुत कॉमन है जो कि हर 10 में से 9 को तो आपको मिलेगा, जो एल्डर एज में हमारे लोग होते हैं उनमें होता है, तो आपको व्हाइट शुगर तो बिल्कुल कट ऑफ करना है अपनी डाइट से। ब्राउन को आप ऐड कर सकते हैं, लेकिन वो भी अप टू सम लिमिट, कि आप कुछ मिलीग्राम उसका रखें कि 24 घंटे में, एक दिन में आप इतना मिलीग्राम जो है वो ले सकते हैं, इससे ज्यादा एक्सीड ना करें। प्लस लाइफ स्टाइल मॉडिफिकेशन विच इज आई कंसिडर एज वेरी 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 इंपॉर्टेंट, जो कि आपको तो हर सेक्टर के लिए, एग्जैक्टली जो आपकी समझ लें 50% बीमारी को तो आपकी लाइफस्टाइल मॉडिफिकेशन खत्म कर देती है। बिल्कुल बिल्कुल ऐसे ही। अच्छा जी, प्रोग्राम जो इख्तिताम की तरफ असां वञी रहिया आहियूं, कुछ मिंटनि जो साथ है तव्हांजो, असांजो हिकु ॾाढी इंपॉर्टेंट शइ जेका मां ज़रूरु शामिल करणु चाहींदमि, असां सां गॾु टई जेके आहिनि हेल्थ प्रोफेशनल्स सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि, तव्हांजे हिसाब सां या फिर आपकी ज़िंदगियों में रमज़ान शरीफ के आने से पहले कौन सी ऐसी 1 या 2 चेंजेस हैं जो अभी आप हमारे शो में शामिल करना चाहें, जो हमारे नाज़रीन देख रहे हैं, शायद आपकी उस प्रैक्टिस से उनके जो ये मंथ है वो अच्छा गुजर सके? तव्हां खां स्टार्ट कर छॾियो। आऊं त बिल्कुल ईअं चवंदमि त सहरी जे टाइम ते घणो खाइण पीअण जी कोशिशि इन सूरत में न कयो त उहा अव्हांजे पेट में रहंदी ऐं अव्हांजो ॾींहुं सुठो गुज़रंदो। इफ़्तारी जे टाइम ते जेके बि तेज़ाबियत वारियूं शयूं आहिनि उन्हनि खां ज़रूरु पासो कयो। उन खां पोइ इहो आहे त सफ़ाई सुथराई जो ज़रूरु ख़्यालु रखो, छो जो सफ़ाई निस्फ़ ईमान वारो जेको हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे, उहो असीं रमज़ान जूं सभु बरकतूं ऐं जेके रहमतूं हासिलु करण जी कोशिशि में हूंदा आहियूं, त उन में इहा शइ पूरी आहे त सफ़ाई ज़रूरु हुजणु खपे। ऐं उन खां पोइ इहो आहे त तव्हांजे अगरि इर्द गिर्द को बि अहिड़ो माण्हू आहे जेको मुंहिंजे हिसाब सां सिगरेट पीए थो, अॼु जे शो में मां इन शइ खे काफ़ी हाईलाइट करण जी कोशिशि कयां थो। अवां हुनखे चइबो आहे हिन भेरे तोखे रोज़ा रखणा आहिनि, हू जे मुहबत सां रखे थो त ठीकु आहे, न त पोइ हुनखे ज़बरदस्ती त जीअं हू उहो सॼो ॾींहुं सिगरेट न पीअंदो, पोइ इफ़्तारी जे टाइम ते या सहरी जे टाइम खां पहिरियां अव्हांखे हुनजो ख़्यालु रखिणो आहे। इन सां 30 ॾींहंनि जे इन ताईं तव्हां हुनजी पूरी हिकिड़ी सॼे साल जी, मां चवां थो ज़िंदगी हिकिड़ी बदलाए सघो था, त इन शइ ते हिकिड़ो फोकस करणु खपे मुंहिंजे हिसाब सां। जल्दी से यहाँ कोई ऐसी प्रैक्टिस जो आप शामिल करना चाहें जो आप करते हो? मैं ये करवाना चाहूंगी कि दही का इस्तेमाल,
दही का इस्तेमाल, ठीक है जी, जबरदस्त। स्किन के लिए भी बहुत अच्छा है हाँ। और क्या कहते हैं आपकी ओवरऑल हाइड्रेशन को भी बहुत अच्छा रखेगा सही। और क्या कहते हैं आपकी इम्यूनिटी को भी अच्छा रखेगा। जबरदस्त। और यहाँ पर ऐसी कोई और प्रैक्टिस? मैं तो डॉक्टर साहब की बात रिपीट करूंगी, सफाई का बहुत ख्याल, जो कि नंबर 1 बहुत इंपॉर्टेंट है। दूसरा, सिट्रस फूड का इस्तेमाल आप करें ताकि सही। आपकी जो बॉडी के फंक्शंस हैं वो पूरे रमज़ान इम्प्रूव रहे, आप पूरा दिन एनर्जेटिक रहें, ताकि आप रेगुलर जो ऑब्वियसली रमज़ान हो कुछ भी हो काम आपने करना है बिल्कुल, तो आप बिल्कुल। एनर्जेटिक रहें, ठीक है। हाइड्रेशन अपनी मेंटेन रखें। और तीसरा, जो थोड़ा सा ट्रैफिक पे गुस्सा होता है ना उसको हाँ, थोड़ा उसको जरा कम करो, उसको जरा रमज़ान कम का करें। मेजर इशू आपको हर दूसरी जगह ये नजर आएगा। नजर आएगा, रोड बिल्कुल ट्रैफिक पे। बिल्कुल। खैर इस पे अगर बहस करने पे आए तो बड़ी लंबी वो बहस बहुत है। लंबी, exactly, हम पूरा तो- show हो सकता हाँ है। पूरा आगे चलते हैं, हम इस बारे में बिल्कुल बात नहीं करेंगे क्योंकि अगर मैं शुरू हो गई तो फिर रुकना मेरे लिए बड़ा मुश्किल है इस बात पे बात करने के बाद। थैंक यू सो मच असगर हुजैन जिला हमारे शो में शामिल होने के लिए और ये एक छोटा सा अवेयरनेस सेशन हमारे व्यूवर्स के लिए सजाने के लिए है। वो भी मेहरबानी तासबनी जी। आखिर में हाशिम में जो आवाज शामिल कर रहे हूँ, तहां से मुलाकात इंशाल्लाह वरी भी थी तेज ताईं असबनी के लिए इजाजत, अल्लाह हाफिज। जी रोज रुसदी जी रोज रुसदी कपो मेड़ा मिलदा है मेड़ा मिलदा थोड़े पाड़े वारा माणो तोता मोता खिलदा थोड़े पाड़े वारा माणो तोता मोता खिलदा जी रोज रुसदी जी रोज रुसदी कपो मेड़ा मिलदा है मेड़ा मिलदा थोड़े पाड़े वारा माणो तोता मोता खिलदा थोड़े पाड़े वारा माणो तोता मोता खिलदा। थोरी थोरी गालता थोरी थोरी गालता थोरी थोरी गालता रुस जानी है रुस जानी थोरी थोरी गालता रुस जानी तुझी नौकरी देवी सजी जिंदगानी तुझी नौकरी देवी सजी जिंदगानी जे रोज रुसनी जे रोज रुसनी। वास्ते खुदा जी वास्ते खुदा जी वास्ते खुदा जी मुखे माफ कर तो है माफ कर तो वास्ते खुदा जी मुखे माफ कर तो है माफ कर तो कट मेरे दिल मां दिल साफ कर तू कट मेरे दिल मां दिल साफ कर तू ये रोज रुसनी ये रोज रुसनी कपो मेड़ा मिलदा है मेड़ा मिलदा ओड़े पाड़े वारा माणो तोता मोता खिलदा ओड़े पाड़े वारा माणो तोता मोता खिलदा। थोरी थोरी गालता थोरी थोरी गालता रुस जानी है रुस जानी तुझी नौकरी देवी सजी जिंदगानी तुझी नौकरी देवी सजी जिंदगानी जी रोज रुसनी जी रोज रुसनी कपो मेड़ा